मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वक़ालल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़र कल्ला इज़ा बलगतित तराक़ी वक़ील मन राक़ वज़न्न अन्नहुल फ़िराक़ वल्तफ़्फ़तिस साक़ु बिस्साक़ सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ालल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़र कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत वक़ालल्लाहु तआला फ़ी मक़ामि आख़र वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुअमिनीन वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला ख़सारा सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल-कय्यिसु मन दाना नफ़्सहु व अमिल लिमा बअदल मौत वल आजिज़ मन इत्तबअ हवाह व तमन्ना अलल्लाह। वक़ाल अलैहि सलातु वस्सलाम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मौजूदीन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थे जे अल्लाह ताला तमाम असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। क़ुरान हकीम में अल्लाह ताला फ़रमायो कल्ला इज़ा बलगतित तराक़ी वक़ील मन राक़ वज़न्न अन्नहुल फ़िराक़ वल्तफ़्फ़तिस साक़ु बिस्साक़। बे मक़ाम ते अल्लाह ताला फ़रमायो कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत। अच्छा, ये ॿई आयतूं जेके तिलावत फ़रमायूं आहिनि ये ॿई मौत जे इशारे तरफ़ आहिनि। इंसान के पैगाम ॾिए थी ये आयत त ज़िंदगी आरज़ी आहे, हमेशा वारी ज़िंदगी आख़िरत में आहे ऐं मौत जेको आहे अनक़रीब तव्हांजे मथां अचण वारो आहे। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां बि असांखे इहो ई मालूम थियो त ज़िंदगी जेकी आहे हिकु बिल्कुलु आरज़ी ज़िंदगी आहे। इन ते कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे बंदो यकीन न करे, इन ज़िंदगी जे अंदरि अल्लाह खे जेको आहे राज़ी करण जी कोशिशि करे। छो त अल्लाह ताला क़ुरान हकीम में फ़रमाए कल्ला इज़ा बलगतित तराक़ी, जंहिं टाइम इंसान जी जान इंसान जे निड़ी ताईं पहुचंदी, वकील मन राक़ ऐं पोइ इंसान हिक ॿिए खे चवंदा त क़ुरान जो कोई हिसो हिन बंदे जे मथां पढ़ो ताकी हिन जी साह जी तकलीफ़ जेको आहे हो आसान थी वञे या हिन जो रूह कब्ज़ थी वञे। वकील मन राक़ वज़न्न अन्नहुल फ़िराक़। अहिड़ी तरह जंहिं बंदे जे मथां तकलीफ़ आहे, मौत जी शिदत आहे, उहो बंदो गुमान कंदो त हाणे इहा जेकी मुंहिंजी जुदाई आहे, हाणे जेको इहो टेम आहे इहो रिश्तेदारनि सां आख़िरी मुंहिंजो टेम आहे। हाणे इन खां बाद में मुलाक़ात ॿी कंहिं क़िस्म जी थी न सघंदी। हाणे मौत खे मां साम्हूं ॾिसां थो। हे अल्लाह ताला मौत जी हालत खे क़ुरान हकीम में बयानु कयो। ॿी जॻह ते अल्लाह ताला फ़रमायो कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत, त हर हिकु जानदार जंहिंखे बि असां बणायो आहे उन जे मथां मौत जो झटिको लाज़मी ईंदो ऐं मौत जे मज़े खां उहो राहत वठंदो। दुनिया जे अंदरि का बि अहिड़ी मख़लूक़ात न आहे जंहिंजे मथां मौत न अचे, मौत लाज़मी ईंदो। पोइ हाणे असांजो ज़हन खणी कमु न करे, असांजो अक़ुलु जेको आहे उनखे तस्लीम न करे, बाक़ी मौत जेको आहे लाज़मी हिकिड़े टाइम ते मुक़ररु थियल ते आहे, उन ते अची रहंदो। हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त बंदनि जे अंदरि होशियार दाना ऐं चालाक बंदो उहो आहे जेको इन थोरी ज़िंदगी जे अंदरि पंहिंजी दुनिया वारे राहत के ऐं चैन के कुछ जो तरजीह न ॾे, आख़िरत में अल्लाह जी ज़ात खे जो तरजीह ॾे।
आख़िरत वारी ज़िंदगी खे तरजीह ॾे, मथां इन थोरे पैसे जे करे, माल जे करे, मिल्कियत जे करे, उहिदनि जे करे मौत हिन खां विसरी वञे, आख़िरत हिन खां विसरी वञे, अल्लाह हिन खां विसरी वञे, अहिड़ी तरह अल्लाह जो रसूल मथां हिन खां विसरी वञे। त अहिड़ी तरह अल्लाह ताला हे क़ुरान हकीम में आयतूं बयानु करे असांजी ज़हन साज़ी कई आहे त तव्हांजे मथां मौत ईंदो, तव्हां अनक़रीब जेको आहे दुनिया खे छॾींदव। हाणे इहा ॻाल्हि भले जेको असांजे ज़हन जे अंदरि अचे या न अचे, पर क़ुरान हकीम अल्लाह ताला हे हक़ जेको आहे बयानु करे छॾियो आहे। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां असांखे इहो सबक़ु मिलियो। यादि रहे त जेकॾहिं अगरि हिन दुनिया जे अंदरि कंहिं जे मथां मौत न अचे हा, पोइ उहा तव्हांखे ख़बर आहे कहिड़ी शख़्सियत हुई, उहा नबियुनि जी शख़्सियत हुई। छो त अल्लाह जा जेके ज़्यादा जेको महबूब बंदा आहिनि न, त उहे नबी आहिनि, उन्हनि जे मथां मौत न अचे हा ऐं तव्हांजे असांजे मथां मौत अचे हा। पर यादि रहे त उन्हनि जे मथां बि मौत आयो, उन्हनि जा जेके नाइब हुआ उन्हनि जे मथां ई मौत आयो, सहाबा जे मथां मौत आयो, अहलुल बैत जे मथां मौत आयो। यानी इहो हिकिड़ो मिसाल आहे तमामु बंदनि जे लाइ त तूं जेको बि अगरि कुझु आहे न, तूं हिन दुनिया में कुझु बि न आहे, तूं तकड़ में जेको आहे फ़ना थी वेंदी। त मुंहिंजा भार दोस्तो, तमामु वॾी जेकी ज़िंदगी आहे उहा आख़िरती ज़िंदगी आहे। मथां दुनिया जे असां माल खे ॾिसी करे, मिल्कियत खे ॾिसी करे आख़िरत खे असां विसारे छॾियूं। काफ़िरनि जो इहो ज़हन थींदो आहे, गैर मुस्लिमनि जो इहो ज़हन आहे त हे दुनिया जे अंदरि जेकी कुझु राहत मिलणी आहे इहा वठी करे असां मज़ा वठूं, आख़िरत में कुझु न। इहो गैर मुस्लिमनि काफ़िरनि जो ज़हन आहे। मुस्लमान जो ज़हन दुनिया जी तरफ़ न हूंदो आहे, मुस्लमान जो ज़हन आख़िरत जी तरफ़ हूंदो आहे। कीअं आख़िरत तरफ़ हूंदो आहे त ॾिसो, मसलन तौरु इंसान जी फितरत आहे, गर्मी खां पहिरियां बंदो गर्मी जो इंतज़ाम अॻ में करे छॾींदो आहे, सर्दी खां पहिरियां इंसान जी फितरत आहे, सर्दी जो निज़ाम अॻ में करे छॾींदो आहे। छाजे करे हर हिकु इंसान जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि बीठी हूंदी आहे त हाणे अनक़रीब सियारो अचिणो आहे, हाणे मूंखे सियारे में जेकी मुंहिंजे जिस्म खे तकलीफ़ थधि जे करे न अचे, उहो मां लिबास ख़रीद करे जान छॾायां, उहो लिबास मां ख़रीद करे जान छॾायां। छाजे करे त ईअं न सियारो अचे पोइ मूंखे मुशक़त खणी पए पंहिंजे मथां। अहिड़ी तरह गर्मी अचे, गर्मी खां पहिरियां बंदो गर्मी जो इंतज़ाम करे विझंदो आहे। त यादि रहे दुनिया खां बाद में मौत तव्हांजे मथां सवारु थींदो, उन जे लाइ तयारी करे वठो, अल्लाह जे नबी फरमायो त सभिनी खां आख़िरत जे मरहले मां सभिनी खां ज़्यादा में ज़्यादा जेको सख़्तु आहे, ज़्यादा में ज़्यादा जेको मुशक़त वारो आहे, अल्लाह जे नबी फरमायो ए इंसानो तव्हांजी क़बर त उहा मथां पंहिंजी क़बर खे जेको आहे विसारे छॾियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां जंहिं टाइम मलकल मौत आयो, इज़राईल अलैहिस्सलाम, ऐं अहिड़ी तरह रूह जंहिं टाइम कब्ज़ करणु लॻियो, त उन टाइम मलकल मौत खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कयो त हे जेकी हिन टाइम मूंखे तकलीफ़ पहुती आहे, त छा पूरे इंसाननि खे इहा ई तकलीफ़ पहुचंदी आहे? त मलकल मौत या रसूल अल्लाह, तव्हांजे मथां बिल्कुलु आसानी जो मामिलो हिन टाइम कयो वियो आहे। ऐं अहिड़ी तरह मां आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो त मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तकलीफ़ ॾिसी करे मां इंतिहाई हैरान थी वियुमि, जो अल्लाह जे नबी जॾहिं हिन दुनिया खां छॾनि पिया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करीब में हिकिड़ो प्यालो पियो हुयो, उन प्याले में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथु विझनि पिया, उन मां पाणी उन में अंदरि पियल हुयो, उन पाणी खे खणी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पेशानी खे मलनि पिया, अहिड़ी तरह पंहिंजे मुंहुं मुबारक खे उहो पाणी हणनि पिया गर्मी जी शिदत जे करे। ऐं पोइ अल्लाह जे नबी मलकल मौत खां पुछा कयो त मौत जी सख़्ती त इंतिहाई सख़्तु आहे, त मलकल मौत जो या रसूल अल्लाह, तमामु इंसाननि मां आसानी जो जेको मामिलो कयो वियो आहे उहो तव्हां सां कयो वियो आहे, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हे मासां त इहो मामिलो आहे, पोइ उम्मत सां छा थींदो? उम्मत सां त अल्लाह ताला फ़रमान पंहिंजो मोकिलियो ज़मीन जी तरफ़। अल्लाह ताला फरमायो ए मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बंदनि जे मथां डिपेंड आहे, इंसाननि जे मथां डिपेंड आहे। जेकॾहिं कोई बि इंसान अगरि नेक आहे, मुतक़ी आहे न, त उनजो रूह असां आसानी सां उन जिस्म मां मुंतक़िल करे छॾींदासीं। ऐं जेकॾहिं कोई बंदो गुनाहगार ज़्यादा आहे त उनजो रूह असां इंतिहाई ॾुखियो कढंदासीं। त मौत जे मथां जंहिं टाइम बंदे जे मथां मौत ईंदो आहे, त मौत पंहिंजी असुली हालत ॾेखारींदो आहे, पर इंसान जा अमाल सभ खां पहिरियां इंसान चालू रखंदो आहे। जेकॾहिं कोई बंदो दुनिया जे अंदरि इंतिहाई गुनाहगार हुयो न, त मौत जी सख़्ती हुन जे मथां ज़्यादा थींदी, इंतिहाई ज़्यादा थींदी। ऐं जेकॾहिं कोई बंदो ज़्यादा नेक बंदो हुयो त उनजो मौत जो मरहलो उनजे मथां इंतिहाई आसान कयो वेंदो। हे बंदे जे मथां रखियल आहे, त हाणे अल्लाह ताला तव्हांखे इख़्तियार ॾेई छॾियो, तव्हांजे मथां मौत इंसानो लाज़िमी अची करे तव्हांजी खोपड़ी जे मथां पवंदो, मलकल मौत ईंदो, त अहिड़ी तरह हाणे पंहिंजे लाइ तयारी करे वठो।
हाणे तव्हां गुनाह कयो, तव्हां शराब पीओ, तव्हां क़त्ल कयो, तव्हां ज़िना कयो, जेको कुझु करिणो अथव भले करे वठो। अलाह ताला इख़्तियार ॾेई छॾियो आहे हिकिड़ो। यादि रहे त हिकिड़ो टेम तव्हांजे मथां मुक़ररु थियल आहे, उहो टेम मुक़ररु थियल आहे तव्हांजे मौत जो। ऐं उहो कॾहिं बि क़ुर हकीम अलाह ताला फरमाए, उहो कॾहिं बि टेम पोइते न थींदो आहे, उहो कॾहिं बि टेम अॻिते न थींदो आहे। मतां ईअं सम्झो त असांजी जेको हयाती ठीकु आहे, हाणे ज़्यादा मलकल मौत जी ख़बर नथी पवे, इंसान तमामु घणा आहिनि, असां हली करे अॻिते बाद में मरंदासीं। अलाह जो जेको टेम मुक़ररु थियल आहे उहो कॾहिं बि हिकिड़ो सेकंड बि हेॾे होॾे न थींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अलाह जे नबी फरमायो, मूंखे एतिरी बि ज़िंदगी ते यकीन न आहे। अलाह जे नबी फरमायो, एतिरो बि मूंखे ज़िंदगी पंहिंजी ते यकीन न आहे जो मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो साह जॾहिं खणंदो आहियां ऐं उहो साह हेठि वेंदो आहे, हाणे यकीन न हूंदो आहे त ॿियो साह को मथे थी सघंदो। अहिड़ी तरह साहबा फरमायो, असां जेका पाणी जो गिलास हथ में खणंदा आहियूं, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पाणी जो गिलास जॾहिं मां हथ में खणंदो आहियां, हाणे इहो बि यकीन न हूंदो आहे इहो पाणी अलाए पी सघंदुमि अलाए न पी सघंदुमि। या पाणी जो जेको ढुक तव्हांजे मुंहं में आहे, अलाह जे नबी फरमायो इन जो बि यकीन न आहे उहो अलाए हेठि लही अलाए न लही। ऐं पोइ असां कहिड़ी तमन्ना करे वेठा आहियूं दुनिया जे मथां। जंहिं बि दुनिया खे मज़बूती सां पकड़ियो, जंहिं बि दुनिया खे मज़बूती सां पकड़ियो ऐं अलाह खे जेको उन छॾे ॾिनो, यादि रहे त उन बंदे दुनिया जे अंदरि पंहिंजी ज़िलत खणी छॾी आहे। दुनिया जे करे अलाह खे नाराज़ न कयो। अॼु असां मुस्लमान छा था कनि, असां दुनिया हासिल करण में असां अलाह खे नाराज़ था कयूं, अलाह जे रसूल खे नाराज़ था कयूं, ऐं पोइ सम्झंदो असां को कामयाबु थींदासीं। इहा हिकु हक़ीर सोच आहे। इन सोच जे मथां ख़ुदा जी लानत आहे त दुनिया खे हासिल करण जे लाइ अलाह खे जंहिं मामले में तव्हां नाराज़ कयो आहे, तव्हां कॾहिं बि जेको आहे फलाह ते नथा पहुची सघो, कॾहिं बि जेको आहे बुलंदी ते नथा पहुची सघो। कामयाबी जो जेको मयार आहे उहो अलाह जे दीन जे अंदरि रखियलु आहे, उहो क़ुर हकीम जे अंदरि रखियलु आहे। जेकॾहिं अगरि पैसनि जे अंदरि कामयाबु हुजे या माल जे अंदरि कामयाबु हुजे हा, त सभई जेको आहे पैगम्बर इन पैसे जे तरफ़ दौड़ लॻाइनि हा। पर पैगम्बर फरमाए त यार हे जेकी दुनिया आहे न, इन में माल जे करे खणूं त कहिड़े एतबार सां खणूं, इन जे अंदरि तमामु वॾी बिल्डिंग ठाहियूं त उहो कहिड़े एतबार सां ठाहियूं, हयाती केतिरी बदल आहे पोइ हिते, त हयाती इंतिहाई थोरी आहे। त पैगम्बर फरमायो आख़िरत जी ज़िंदगी बणायो। दुनिया उनखे फ़नाइत आहे, तव्हांजी इज़त खे डैमेज, तव्हांजे माल खे डैमेज, तव्हांजे कारोबार खे डैमेज, अहिड़ी तरह तव्हांजे घर खे बि डैमेज। करोड़नि जो घर जेको आहे तामीरात करायो, हली करे 50 साल खां बाद में अची करे मिटी में हेठि बीहंदो। तव्हांजी इज़त तव्हांजे शहर जे अंदरि आहे, त इहा इज़त 5 साल हली सघे थी, इन खां बाद में 5 साल खां बाद में तव्हां नालो ई ख़तमु। तव्हांखे हुस्न जेको आहे कमाल दर्जे जो, इन खां बाद में छा थींदो, तव्हांजे हुस्न खे जेको आहे ज़वाल अची वेंदो। यार हे दुनिया आहे, हे हिन जे फिरण में कुझु टाइम बि न लॻंदो आहे। हिन दुनिया जे अंदरि एतिरा वॾा नाले वारा बंदा, नाले वारा शख़्सियत हली करे 100 साल न गुज़रियो, दुनिया जी हवा एतिरी स्पीड सां हली उनजा नाला ख़तमु थी विया। जंहिंजो त हिन पूरी दुनिया जो कंट्रोल असां वटि आहे, बिल्कुलु ज़वाल अची वियो। जॾहिं उन एॾनि वॾनि बंदनि खे ज़वाल अची वियो, उन्हनि जो नालो हिन टाइम न रहियो आहे, पोइ तव्हां जीअं छा सम्झी सघंदा। ऐं यादि रहे, जेकॾहिं अगरि अलाह जे दीन जे लाइ कमु कयोसीं, अलाह जी रज़ा लाइ कमु कयोसीं, यादि रहे त हे दुनिया गुज़री वञे, इन खां बाद में बि तव्हांजो नालो रहंदो। बंदे जी ख़्वाहिश हूंदी आहे, हर हिकु बंदे जी ख़्वाहिश हूंदी आहे त दुनिया जे अंदरि मुंहिंजो नालो थिए, मूंखे माण्हू सुञाणनि, मां फेमस थी वञा। हे तमामु इंसाननि जे दिलि जे अंदरि इहा हिकिड़ी मोहबत समायल हूंदी आहे त दुनिया जे अंदरि माण्हुनि वटि जेको मुंहिंजो वॾो वैल्यू थिए। ऐं कॾहिं बि असां इहो सोचियोसीं न, इन खे हासिल करण जे लाइ अलाह खे नाराज़ कयोसीं, ऐं कॾहिं ईअं न सोचियोसीं त अलाह जे नज़दीक जेको मां फेमस थी वञा, अलाह जे नज़दीक जेको मुंहिंजो मक़ाम थी वञे, अलाह जे नज़दीक जेको मुंहिंजी हैसियत थी वञे। इहा कंहिं बि मुस्लमान खे हिन टाइम सोच न आहे। ऐं इहा जॾहिं सोच न बीठी, अलाह ताला नाकाम करे छॾियो तव्हांखे ऐं असांखे, ऐं हासिल बि कुल हे जेके हे दुनिया थींदी। जॾहिं मुस्लमान दीन खे छॾींदो न, त अहिड़ी तरह दुनिया त वेंदी आहे, दुनिया त वेंदी आहे, पर आख़िरत उन सां गॾु तबाह थी वेंदी आहे। हे कहिड़े क़िस्म जा हिन ज़माने में असां मुस्लमान आहियूं। असां दुनिया खे हासिल करण जे लाइ असां दीन खे खपायूं पिया।
दीन जो जेको सौदो कयूं पिया, 500 जे लाइ क़ुर जेको मथे ते खणूं पिया, हे कहिड़े क़िस्म जा असां मुस्लमान आहियूं? असांखे आख़िरत जेको यादि न आहे, असांखे अलाह यादि न आहे, अहिड़ी तरह उनजो रसूल जेको यादि न आहे। छा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुस्लमान जो वैल्यू हिकु बयानु कयो आहे? छा उनजी कैटेगरी अलाह जे नबी बयानु कई आहे? त सभु कुझु आख़िरत जी तरफ़ फोकस करायो आहे त दुनिया यारो कुझु न आहे, कुझु न आहे, हे हिते फ़ना थी वेंदी। आख़िरत जी ज़िंदगी तरफ़ ॾिसो, जंहिं ज़िंदगी में कंहिं क़िस्म जो कोई नुक़सानु न हुजे, जंहिं ज़िंदगी में कोई जेको डैमेज न हुजे, जिते मौत जेको आहे बिल्कुलु ख़तमु। ॾिसो दुनिया में खणी सभु कुझु मिली वञे, बादशाहियत मिली वञे, तमामु वॾा बंगला मिली वञनि, कोई बंदो चए साईं 100 साल खां मथे जेको आहे बिल्डिंग हलंदी, 200 साल बिल्डिंग तव्हांजी हलंदी। ॾिसो सभु कुझु दुनिया जूं जेकॾहिं शयूं मिली वञनि, पर हिकिड़ी शइ जो बाद में त ख़तरो रहंदो आहे न। कहिड़ी जो? मौत ईंदो, इहे सभु शइ तबाह थी वेंदी। मां त न ॾिसंदुमि, पर पोइ हिते औलाद ॾिसंदी, उनजो छा फ़ाइदो? यानी मुंहिंजी हयाती खे त डैमेज थी वियो न। दुनिया में हर हिकु शइ खे ख़ुदा जेको आहे ज़वाल ॾिनो आहे, सभिनी शयुनि खे ज़वाल ॾिनो आहे। यादि रहे त आख़िरत खे ज़वाल न आहे बिल्कुलु, जन्नत खे कंहिं क़िस्म जो कोई ज़वाल न आहे, जन्नत जी नेमत खे कंहिं क़िस्म जो कोई ज़वाल न आहे। उतां जो जेको अलाह ताला जन्नत में हुस्न ॾिनो न, त उते अलाह ताला ईअं न फरमाईंदो त 20 साल खां बाद में साॻी तुंहिंजी शिकिल सांवरी थी वेंदी, साॻी तुंहिंजी जवानी जेको आहे ख़तमु थी वेंदी। उते ईअं बिल्कुलु न आहे। उते अलाह ताला जेकी जवानी ॾिनी न, हाणे खरबे अरबे साल गुज़री वेंदा, अलाह ताला इहा जवानी न खसींदो। उते अलाह ताला कंहिं मुस्लमान खे ॾिसो, जन्नत में वञण सां बंदो बादशाह आहे। दुनिया में कोई बादशाह ते 5 साल खां बाद में सीट वॾी निकिरी वेंदी, 5 साल खां पहिरियों ई बंदो निकिरी थो वञे, 2 साल में सीट उड़ी सघे थी। पर ख़ुदा जेकॾहिं कंहिं बंदे कंहिं मुस्लमान खे जन्नत में बादशाह, जन्नत में सभई बादशाह आहिनि। उते अलाह ताला जन्नत में कंहिंखे बादशाह बणाए छॾियो न, त उन बादशाहियत खे खरबे सालनि ताईं डैमेज कंहिं क़िस्म जो कोई बि न आहे। हुस्न बि हमेशह लाइ, जवानी बि हमेशह लाइ, माल बि हमेशह लाइ। ऐं जेके घरवारियूं आहिनि, हिते घरवारनि खे डैमेज आहे। घरवारी मरी वञे साईं, मरी सघे थी। घरवारी खे जेकॾहिं मौत अचे त अची सघे थो न, बिल्कुलु अची सघे थो। त उते अलाह ताला जेके घरवारियूं ॾींदो ऐं जेके हुरियूं ॾींदो न, उनजे मथां कंहिं क़िस्म जो कोई मौत न आहे। उतां जे महलात खे 100 साल न हलंदो। उतां जो महलात जेको आहे, जेसि ताईं तव्हां आहियो, जेसि ताईं अलाह जी ज़ात मौजूदु आहे, तेसि ताईं तव्हांजे महलात खे कंहिं क़िस्म जो कोई डैमेज न, कोई कलर न लहंदो, कोई बि कलर न लहंदो। पोइ छा आहे इरादो? अहिड़ी शइ जे तरफ़ दौड़ लॻाइजे न लॻाइजे, या अहिड़ी शइ जे तरफ़ दौड़ लॻाइजे जेकी 10-15 साल खां बाद में आसरो कंहिंजो आहे ई न, साईं ख़तमु थी सघे थी, ख़तमु थी सघे। दुनिया जी हर हिकु शइ चंद सैकड़नि जे अंदरि उनखे ज़वाल थी सघे थो। 100 साल परे जी ॻाल्हि आहे, 50 साल परे जी ॻाल्हि आहे, तव्हांजो मौत जेको आहे तव्हांखे सैकड़ में तव्हांजी गर्दन में पई सघे थो। हिकिड़ी सैकड़ में तव्हांजी बिल्डिंग तव्हांजी तबाह थी सघे थी, हिकिड़ी सैकड़ में तव्हां खरबपति खां फ़क़ीर थी सघो था। त हे दुनिया आहे, दुनिया आहे। दुनिया जो माल वञे, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न थिए। दुनिया जो माल वञे न, कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न थिए। छाजे करे? यकीन थियणु खपे त मां सां अलाह गॾु आहे। पैसो वियो त छा थियो? पैसो वियो त छा भला मां इस्लाम खां फिरी वञा? छा बिल्डिंग वई त मां इस्लाम खां फिरी वञा? दुनिया जो माल वञे, टेंशन बिल्कुलु बि न थिए। दुनिया जो माल को अचे, ख़ुशी बिल्कुलु थिए ई न। छाजे करे? हे माल आर्ज़ी आहे। छा आहे? हे माल आर्ज़ी आहे, हे निकिरी वेंदो। अॼु मुजीब रहमान जे हथ में आहे, सुभाणे मुजीब रहमान जे पुट जे हथ में अची वेंदो। अॼु हिन मस्जिद में इमाम जेको मुजीब रहमान आहे, चंद सालनि खां बाद में मुजीब रहमान जो नालो ई न रहंदो। तव्हां सभई जमायती बि गाइब थी वेंदो। तव्हांजी जॻह ते ॿियो को ख़ुदा हिनखे आणे छॾींदो। यार मौत आहे न। 100 साल खां बाद में ॿुधो आहे त 100 साल खां बाद में ज़मीन कंहिं बि बंदे खे हद न राय ॾींदी। 100 साल खां बाद में मां सम्झा थो हितां जो जेको नंढो ॿार बि हिन मस्जिद में हिन टाइम वेठो आहे न बयान में, 100 साल खां बाद में हिन ई मस्जिद जे अंदरि इहो ॿार बि हिन मस्जिद में न हूंदो। मार्केट खां शॉर्ट ख़बर आहे त हिते यार ज़वाल आहे। हितां ई तमामु शयुनि खे ज़वाल आहे। 100 साल ताईं ज़मीन कंहिंखे बि हंधि न आहे ॾींदी। ज़मीन चवंदी आहे मां पंहिंजा मालिक जेको आहे चेंज कंदी ईंदी आहियां। पैसो बि चवंदो मां पंहिंजो मालिक जेको आहे चेंज कंदो ईंदो आहियां। त यादि रहे त असांजो ज़हन हेॾे न अचे। पैसो मिले ख़ुशी थिए ऐं पैसो वञे
बंदो जेको मायूस थी वञे त यकीन पैसे ते आहे, यकीन अल्लाह जी ज़ात ते न आहे। साहबा वटि पैसो आयो, ख़ुशि न थिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात वटि पैसो आयो, ख़ुशि न थिया, ग़मगीन थिया अञा। छाजे करे मथां हिन पैसे जो हिसाबु ॾियणो पवे। साहबा वटि माल आयो, ग़मगीन थिया, तकड़ि बि हिन खे अल्लाह जे राह में ॾेई जान छॾायूं, मथां पोइ रहिजी न पई, ऐं ईअं न सुभाणे हिसाबु ॾियणो पई। फौरी तौरु अल्लाह जे राह में ॾेई छॾियऊं। ऐं असां वटि पैसो न आहे, असां परेशान, भितियुनि में टकर, परेशान, पूरी मार्केट में भॼंदा वधंदा, छा थियो आहे, पैसो न आहे। ॿुधायो छाजे करे परेशान आहियूं? पैसो न आहे, परेशान इन करे आहियूं, ख़ुदा सां तालुक़ु न आहे। हिकु बंदे जो अल्लाह सां तालुक़ु बि न हुजे, ॿिए नंबर ते इन बंदे वटि पैसा बि न हुजनि, इहो बंदो भितियुनि में टकर हणंदो, इहो बंदो बेवकूफ़ ऐं चरियो थी वेंदो। जेकॾहिं कंहिं बि बंदे जो अल्लाह सां तालुक़ु न आहे पर पैसा थोरा घणा अथसि, दुनिया में थोरो घणो हली वेंदो, दुनिया में थोरो घणो हली वेंदो। छाजे करे हिन खे ॿी हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेकी हिन खे दुनिया में कुझु अॻिते खणी हलंदी। हिकिड़ी शइ मेन त हिन वटि आहे ई न, अल्लाह न आहे हिन वटि अल्लाह जी ज़ात न आहे। ऐं ॿिए नंबर ते पैसो अथसि, इहो बंदो याने थोरो धिका थाबा खाई करे गुज़र सफ़र थी वेंदो। पर जंहिं बंदे वटि न अल्लाह हुजे न पैसो हुजे, न अल्लाह जो यकीन दिलि में हुजे न पैसो हुजे, इहो बंदो इंतिहाई दुनिया जे अंदरि परेशान थींदो। ऐं जंहिं बंदे वटि पैसो न आहे पर अल्लाह जी ज़ात जी जो यकीन आहे, यार अल्लाह मां सां गॾु आहे। क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमाए वहो माकुम ऐनमा कुंतुम। जॾहिं अल्लाह इहो फरमाए छॾियो त पोइ मुस्लमान खे छाजो टेंशन करणु खपे। अल्लाह ताला फरमाए मां तव्हां सां गॾु आहियां, मां तव्हां सां गॾु आहियां। जॾहिं अल्लाह गॾु आहे त पोइ छाजी परेशानी आहे, छाजो टेंशन आहे, कंहिं खां डरियो था तव्हां? अल्लाह पियो फरमाए तव्हांजो यकीन मज़बूत थियणु खपे, तव्हांजो इस्लाम ते पको जेको यकीन हुजे त अल्लाह मां सां गॾु आहे। पूरे बादशाहनि खां बि न डरियो, साहबा न डरिया, यकीन उन्हनि जो मज़बूत हुयो। उन जो यकीन कंहिं बणायो? अल्लाह जे नबी बणायो। तमामु वॾियूं ताक़तूं साम्हूं आयूं, कंहिं क़िस्म जो ज़रा बराबरि बि हिकिड़ी पॉइंट बि न ख़ौफ़ कयूं। छाजे करे उन्हनि साहिबनि चयो त जॾहिं अल्लाह गॾु आहे, हिन काइनात जो सुपर पावर जेको आहे ताक़तवर वारो असां सां गॾु अल्लाह मौजूदु आहे, यार हिन फ़क़ीरनि बादशाहनि खां असां डरियूं पोइ? उन जो त कंहिं क़िस्म जो कोई टेंशन न आहे, तव्हां सां किताल आहे। साहिबनि बादशाहनि खे साम्हूं टारगेट बणायो, तव्हां पंहिंजी हुकूमत बादशाह खे साम्हूं जेको टारगेट करे बणायो त हुकूमत छॾियो, न त इन ई तलवार सां तव्हांजी गर्दन लाहींदासीं। मां सम्झां थो हे ईमान जो वॾी हिकिड़ी बुलंदी आहे। अॼु तव्हां कंहिं मुस्लमान खे हिमत नथी थिए, कंहिं नॉर्मल जेको गुनाह करे को शराब हलाए न, कंहिं नॉर्मल मुस्लमान खे हिमत न आहे उनखे चयो पंहिंजी दुकानु बंदि कर। नंढे मां चवंदो नंढे मुस्लमान जो ॻाल्हि आहे, चङनि भलनि जेको आहे दीनदारनि खे बि इहा हिमत न आहे। चङनि भलनि दीनदारनि खे हिमत न आहे त को अगरि को शराब जो अॾो खोले करे वेठो आहे, उनखे हिमत न आहे कंहिं मुस्लमान खे त उनखे उहो चवे त शराब अॾो बंदि कर। छा था सम्झो कहिड़े क़िस्म जो ईमान आहे? पोइ 3 क्वालिटियूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान जूं बयानु कयूं। ईमान जा 3 वॾा मक़ाम अथव, ईमान जूं 3 क्वालिटियूं थींदियूं, 3 क़िस्म आहिनि ईमान जा। हिकु नंबर ते आला क़िस्म जो ईमान उहो आहे त कॾहिं बि कंहिं बुराई खे ॾिसो ताक़त आहे, उनखे हथ सां रोकियो, हथ सां उनखे रोकियो। ऐं जेकॾहिं ॾिसो था हथ सां रोकींदुमि, सुभाणे सर न कलम थिए मुंहिंजो, थोरो ख़ौफ़ बि आहे, तव्हां डरियो बि अथा। पोइ हेठियों जेको हिकिड़ो लेवल आहे, उनखे ज़बान सां चई सघो था यार हे बदमाश कहिड़ो कमु करे थो भला तूं, हे ज़िना जा अॾा खुलियल आहिनि, हे शराब खुलियल आहे, हे 2 नंबर ते ईमान आहे। ऐं ॿुधायो त इहो ईमान मथे ईमान खां हेठियों आहे। पोइ बि इहो क़बूल आहे, हली वेंदो इहो ईमान। इन खां बि हिकिड़ो हेठियों ईमान आहे, उहो 3 नंबर ते ईमान आहे। कंहिं बि बुराई खे ॾिसो उनखे दिलि में जेको बुरो सम्झो, ऐं इहो अदना खां अदना ईमान अथव। मां सम्झंदो असांजे मुस्लमाननि जे अंदरि बसि इहो ई को ईमान अंदरि बतो आहे। अल्लाह माफ़ु करे घणनि वटि इहो बि न आहे बतो। हिकिड़ी शइ साम्हूं ॾिसंदा त गुनाह हले पियो, ताक़त जेको आहे हथनि जी, मां चवां थो चङे भले कंहिं मौलवी खे बि न टिमनाई, हथ सां उनखे रोके। हाणे पब्लिक जी कहिड़ी ॻाल्हि कजे, हेठी पब्लिक उन ते कहिड़ी मयार ॾिजे, उहो त आहे ई जेको आहे पोएं खाते में।
ज़बान सां बि अॼु नथा ॻाल्हाए सघूं। बसि दिलि में को मुस्लमान बुरो सम्झे थो त सम्झे थो। हे ईमान जूं 3 क्वालिटियूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयूं। सहाबा पहिरीं क्वालिटी ते बीठल हुया। सहाबा पहिरीं क्वालिटी ते बीठल हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा शागिर्द पहिरीं क्वालिटी ते बीठल हुया। गुनाह खे ॾिसनि पिया, गुनाह खे ॾिसनि पिया। अगरि को मुस्लमान करे पियो न त उनखे बि धिको न पिया छॾनि। अगरि को गैर मुस्लिम करे पियो बसि पोइ तलवार जेको खोलनि पिया, इहा देर हुई बसि। अल्लाह जे फ़ैसिले जे टकर में को दुनिया जो फ़ैसिलो अचे पियो न, पोइ सहाबा छा कंदा हुया? सहाबा ज़बान सां फ़ैसिलो थोरी कंदा हुया। सहाबा चवंदा हीअं तलवार कढी करे, चवंदा हे असांजी तलवार फ़ैसिलो कंदी। नबी जे टकर में अगरि को फ़ैसिलो अचे न त सहाबा ज़बान सां फ़ैसिलो न ॿुधाईंदा हुया। सहाबा चवंदा हे तलवार फ़ैसिलो ख़ुदि पाण ई कंदी। गर्दन लाहींदा हुया। सहाबा गर्दन लाहींदा हुया। अहिड़ी तरह क़ुरान हकीम में बि अल्लाह ताला ईअं फरमायो, लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। हिन पूरी काइनात जे अंदरि अल्लाह ताला फरमायो कंहिंजो बि तरीक़ो मोतबर न आहे, कंहिंजो तरीक़ो भलो न आहे। हिकिड़ी शख़्सियत जो तरीक़ो बहितर आहे, उहो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। उनजो तरीक़ो हिन पूरी काइनात जे अंदरि अल्लाह ताला कंहिं बि बादशाह जो बयानु न कयो। जेकॾहिं बयानु कयो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बयानु कयो। अल्लाह ताला फरमायो तरीक़ो तव्हांखे अपनाइणो आहे त तरीक़ो तव्हांजो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो हुजे। ऐं साहबा उहो ई तरीक़ो जेको अपनायो। अॼुकल्ह हे असांजा ज़्यादा गुनाह छाजे खां थियनि था? ॾिसो हर हिकु जेको बि जंहिं उहिदे ते वेठो आहे न, उहो पंहिंजो उहिदे जो जेको अमीर आहे क़यामत ॾींहुं उनखां उहा पुछा कई वेंदी। अल्लाह ताला जंहिंखे बि अमीर बणायो आहे, जंहिंखे बि बादशाह बणायो आहे, उन बादशाह जे हेठां जेकी बि रहियत हले पई न त क़यामत ॾींहुं उनजो सुवालु कयो वेंदो। यादि रहे त जेको घर जे अंदरि वॾो आहे इहो बि घर जो बादशाह आहे। जेको महले में खान आहे इहो महले जो बादशाह आहे। जेको शहर में वॾो आहे इहो शहर जो खान आहे, बादशाह आहे। ऐं जेको तव्हांजे मुल्क जो वॾो आहे इहो मुल्क जो बादशाह आहे। सिर्फ़ु बादशाह जेको आहे मुल्क जे वॾे खे न आहे चयो वेंदो। घर जो वॾो घर जो बादशाह आहे। अगरि घर जे अंदरि ख़यानत थिए थी, अल्लाह जूं हदूं जेको आहे टुटनि थियूं, अल्लाह जे क़ुरान जे कानून जे ख़िलाफ़ु जेको फ़ैसिलो थिए थो, नबी जे कोल जे ख़िलाफ़ु जेको फ़ैसिलो थिए थो, क़यामत ॾींहुं तव्हां मुजरिम थींदव। क़यामत ॾींहुं मुजरिम थींदव, दुनिया जे अंदरि ज़लील थींदव। भले मुस्लमान हुजो, भले मुस्लमान हुजो। हा मुस्लमान हुजो, बाक़ी सॼो ॾींहुं गुनाह कंदा वठो, अल्लाह जी रहमत ईंदी। सिर्फ़ु मुस्लमान थियो बसि ठपो लॻी वियो या जन्नत में वेंदो? न, ईअं न आहे। जेकॾहिं कोई घर जो वॾो आहे इहो घर जो बादशाह आहे। घर जे अंदरि जेकॾहिं अल्लाह जा कानून टुटनि पिया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जेको टुटे पई, त क़यामत ॾींहुं तव्हां वॾा जेको मुजरिम थींदव। हा यादि रहे अहिड़ी तरह जेकॾहिं कोई महले जो वॾो आहे, महले जे अंदरि शराब हले पियो, महले जे अंदरि ज़िना हले पई, महले जो खान आहे, ऐं उहो कुझु बि न पियो चवराए, या उहो पाण जेको आहे हराए पियो। हाणे हिन महले जे अंदरि जेको बि ज़िना कंदो, जेको बि शराब पीअंदो, इहो क़यामत ॾींहुं जेको इहो वॾो जेको हलाए पियो न, अल्लाह जे नज़दीक जेके ॿिया गुनाह कनि पिया उन्हनि खे सज़ा मिलंदी। वॾे में वॾी जेकी सज़ा मिलंदी न महले जे वॾे खे मिलंदी, जंहिंजी निगरानी में इहो कमु हले पियो, जंहिंजी निगरानी में इहो कमु हले पियो। यादि रहे त अहिड़ी तरह शहरनि जे अंदरि जेके ख़ान आहिनि, जेके वॾा आहिनि, ऐं जंहिंजी निगरानी में यादि रहे गुनाह को ग़रीब मज़दूर न कंदो आहे। गुनाह जेको कराईंदो आहे उहो मज़दूर न कराईंदो आहे। गुनाह जेको कराईंदो आहे रेड़ी हलाइण वारो न कराईंदो आहे। गुनाह पावरफुल माण्हू कराईंदा आहिनि, ताक़त वारा माण्हू कराईंदा आहिनि। हाणे असांजे शहर जे अंदरि जेतिरा बि खणी ज़िना जा अॾा हुजनि ऐं शराब जा अॾा हुजनि, जंहिंजे हथ में कंट्रोल आहे इहे रोकराए सघनि था। इन जे बावजूद बि नथा रोकराए सघनि। क़यामत ॾींहुं सॼो गुनाह इन्हनि जी गर्दन में ईंदो ऐं ख़ुदा इनखे ज़लील कंदो। अल्लाह हिकिड़ो इख़्तियार ॾिनो आहे, हिकिड़ो पावर ख़ुदा ॾिनो आहे। पोइ उहो भले केरु बि हुजे, उहो भले केरु हुजे, उहो हिन मेंबर ते बयानु करण वारो मुजीब रहमान छो न हुजे।
उहो भले को पुलिस जो ऑफिसर छो न हुजे, उहो को जज छो न हुजे, उहो को वज़ीर आज़म छो न हुजे, जंहिंजी निगरानी में गुनाह थिए थो क़यामत ॾींहुं वॾो ज़लील इहो थींदो। ऐं जेके ॿिया गुनाह कंदा उन्हनि खे पंहिंजी गुनाह जी सज़ा मिलंदी। अल्लाह जंहिं उहिदे ते विहारींदो आहे त क़यामत ॾींहुं उन उहिदे जे एतबार सां ख़ुदा पुछा कंदो, ख़ुदा पुछा कंदो त हिन जॾहिं मां तोखे मनसब ते विहारियो त केतिरियूं मुंहिंजियूं शरीयतूं जेको आहे हुदूद टुटनि पिया। ऐं सेम इहो पूरे मुल्क जे अंदरि लॻल आहे, पूरे पाकिस्तान जे अंदरि हर हिकु नंढे वॾे शहर जे अंदरि इहो कमु हले पियो। अल्लाह जूं हदूं टुटनि पियूं, क़ुर जे ख़िलाफ़ु फ़ैसिला थियनि पिया। क़ुर दाऊं करे करे बीठो, चीखूं करे करे बीठो क़ुर हकीम त ज़िना जेको आहे हराम आहे, ऐं इन ई जेको आहे मुस्लमाननि ज़िना खे आम करे छॾियो। क़ुर हकीम पुकारे पुकारे बीठो त शराब खे असां जेको हराम करे छॾियो आहे, इन ई मुस्लमान शराब खे आम करे छॾियो। केरु आहे? शहदाद कोट में कंहिंजी अक्सीरत आहे? शहदाद कोट में कानून हलाइण वारा को हिंदू आहे छा? केरु आहे? मुस्लमान आहे। उहिदनि ते मुस्लमान वेठा आहिनि त क़यामत ॾींहुं इहो मुस्लमान ज़लील थींदो। ऐं गुनाह खे सेपट को मां वरी बि ॻाल्हि कयां, को नॉर्मल बंदो न कंदो आहे, वॾा पावरफुल माण्हू कंदा आहिनि। उहे पावरफुल माण्हू जेकॾहिं पंहिंजी ताक़त ते अचनि न, गुनाह बंदि थी वेंदो, गुनाह बंदि थी वेंदो, गुनाह जेको आहे न उन जी जड़ी कटिजी वेंदी। ऐं पावरफुल माण्हू ई गुनाह हलाईंदा आहिनि। हे क़यामत ॾींहुं अल्लाह जी अदालत में एतिरा ज़लील थींदा, एतिरा ज़लील थींदा, मां सम्झां त जेतिरो को काफ़िर ज़लील थींदो आहे। गुनाह खे गुनाह न सम्झण जो बंदो काफ़िर थो थी वञे, भले उहो ज़ाहिरी तौर में मुंहिंजे पोयां नमाज़ पढ़ंदो हुजे, भले ज़ाहिरी तौर में वञी करे उमिरो कंदो हुजे, हज कंदो हुजे। जंहिं बंदे गुनाह खे गुनाह न सम्झो, चई शराब छाजो हराम आहे, ज़िना छाजी हराम आहे, क़ुर जे मुआफ़िक़ फ़ैसिलो थियो, कहिड़ी ग़लति ॻाल्हि आहे, यादि रहे इहो बंदो काफ़िर थो थी वञे, इहो बंदो काफ़िर थी थो वञे। हा, अल्लाह खे ज़्यादा गुस्सो कहिड़ी ॻाल्हि ते ईंदो आहे? अल्लाह खे ज़्यादा गुस्सो कहिड़ी ॻाल्हि ते ईंदो आहे? अल्लाह खे ज़्यादा गुस्सो ईंदो आहे जॾहिं अल्लाह जी हुदूद जेको आहे टुटंदी आहे, अल्लाह जी हद जॾहिं टुटंदी आहे न, अल्लाह खे ज़्यादा जेको आहे उन ते कावड़ ईंदी आहे। अल्लाह जी जॾहिं कावड़ अचे, अल्लाह जी जॾहिं नाराज़गी थिए, पोइ अल्लाह ताला आसमान का अज़ाब जेको अल्लाह ईंदो आहे। छा था सम्झो? कहिड़ो क़ुर जे मुआफ़िक़ जेको आहे फ़ैसिलो थिए थो, कहिड़ो क़ुर जे मुआफ़िक़ असांजे शहर जे अंदरि जेको आहे सिटी जे अंदरि कमु थिए थो। ज़ाहिरी तौर में भले मुस्लमान हुजो, पर आख़िरत में शायदि जॾहिं असुली जेको लिबासो थिए न, पोइ शायदि कोई मुस्लमान न हुजे, शायदि मुस्लमान पोइ न हुजे कोई। सिर्फ़ु नमाज़, रोज़ो, हज, ज़कात, सिर्फ़ु इहे शयूं भला इस्लाम जूं, सभु असां मुस्लमान जा फ़ैसिला क़ुर जे ख़िलाफ़ु थींदा हुजनि, सिर्फ़ु इन्हनि शयुनि ते निजात मिलंदी? न मिलंदी, न मिलंदी। हे क़ुर जो फ़ैसिलो आहे। साहबा क़ुर जे मुआफ़िक़ जेको आहे कानून जारी कयो, साहबा क़ुर जे मुआफ़िक़ कानून जारी कयो। मां केरु आहियां, मुंहिंजी छा लेवल आहे, नालो छा आहे मुंहिंजो? मुजीबुर रहमान। मां हिकिड़ो ॿुधायां त हे का घर जे अंदरि हिकिड़ो मां कानून जारी कयां, मां ॿुधायां त हिन घर जे अंदरि, मुंहिंजे घर जे अंदरि कोई बि बंदो ॿाहिरि जेको दाख़िल न थींदो। पंहिंजे पुटनि खे हिकिड़ी मां नसीहत कयां त हिन कानून जे मुआफ़िक़ जेकॾहिं तव्हां इंटरफेयर कयो त पोइ तव्हांजो ख़ैरु न आहे। ऐं उहो ई मुंहिंजी औलाद, उहो ई मुंहिंजो घरु, उहो ई मुंहिंजो अल मुंहिंजी ॻाल्हि जे मुआफ़िक़ हले ई न। मुंहिंजी ॻाल्हि जे मुख़ालिफ़ कमु करे कहिड़ो कानून मां खणंदुमि? ॿुधायो, कहिड़ो मां क़दम खणंदुमि? ऐं हिन अल्लाह, हिन सरज़मीन ते जेको अल्लाह आसमान जो मालिक, जेको अल्लाह ज़मीन जो मालिक, जीअं अल्लाह सिज खे जेको आहे तुलू कयो, जीअं अल्लाह ताला हिन सरज़मीन खां अनाज उथारियो आहे, इंसान खाइनि था, ऐं अल्लाह हिकिड़ो किताबु मोकिलियो ज़मीन जी तरफ़, इन किताब जे मुआफ़िक़ हलो, ऐं मुस्लमान उन किताब जे मुख़ालिफ़ कमु कंदा हुजनि, अल्लाह जी कावड़ न थी? अल्लाह जी पोइ रहमत न नाज़िल थींदी? यार मुंहिंजी छा हैसियत आहे, मुंहिंजे मुआफ़िक़ जेकॾहिं अगरि मुंहिंजे फ़ैसिले मुताबिक़ मुंहिंजे घर वारा न हलनि, मूंखे इंतिहाई कावड़ ईंदी, मां पंहिंजे पुट खे मार ॾींदुमि। घरवारी सीधी न हली त मां उनजे मथां बि जेको हथु खणंदुमि। छा मुंहिंजी हैसियत आहे? मां घरवारी खे को पैदा कयो? घरवारी खे का छा नंढाप खां वठी करे उनजी तख़लीक़ मां कई आहे?
पुट जी तख़लीक़ मां कई आहे, घर वारनि खे को खारायां मां पियो, इहे सभु मामला अलाह पियो करे। पैदा बि अलाह कयो, मुंहिंजे पुट खे पैदा अलाह कयो, मुंहिंजी घरवारी खे पैदा अलाह कयो। अहिड़ी तरह सिज रोज़ अलाह थो उभाराए, राति अलाह थो आणे, इहे सभु मामला अलाह ई करे थो। मां आहियां छा? मां हिकु बहैसियत इस्लाम जे कानून जे एतबार सां मां हिकु मर्द आहियां पंहिंजे घर जे अंदरि। मां कुझु बि नथो कयां, सभु कमु करण वारो अलाह जी ज़ात आहे। पर यादि रहे मुंहिंजे कोल जे एतबार सां, मुंहिंजे फेल जे एतबार सां जेकॾहिं घर न हलंदो, मां उनजे मथां जबर कंदुमि। मां पंहिंजे पुट जे मथां लठ खणंदुमि, माण्हू खे मार ॾींदुमि। छाजे करे? माण्हू चवंदा साईं छाजे करे तव्हांजो दिमाग़ ख़राबु थियो आहे? मां चवंदुमि यार नाफ़रमान आहे, चाहे नाफ़रमान आहे। यादि रहे हे सरज़मीन कंहिंजी हुई? कंहिंजी आहे? आसमान कंहिंजो हुयो? कंहिंजो आहे? सिज कंहिंजो हुयो? कंहिंजो आहे? हिन सरज़मीन खां केरु फ़सुल खे मथे खणे थो ऐं पोइ अनाज थिए थो, पोइ तव्हां असां खाऊं था। उन अलाह किताब ॾेई करे मोकिलियो, हिन किताब जे मुवाफ़िक़ हलो। मुस्लमान न हलंदा, मुस्लमान ज़लील ऐं ख़्वार थींदा, मोजड़ा खाईंदा, काफ़रनि खां मोजड़ा खाईंदा, यहूदियुनि खां मोजड़ा खाईंदा, हिंदुनि खां मोजड़ा खाईंदा। तव्हां चवंदो सही ॻाल्हि शिदत में न कई आहे, अलाह जो कसम इहो ॻाल्हि ईअं हक़ीक़त बीहंदी। कहिड़ी शिदत आहे? सिर्फ़ु टाइटल लॻी वियो, पोइ तव्हां क़ुर जे मुख़ालिफ़ कमु करिणो। इज़त ॾिसंदो मुल्कनि जे अंदरि, मुल्कनि जे अंदरि तव्हां इज़त ॾिसंदो, न ॾिसंदो इज़त, ज़लील थींदव। छाजे करे? छाजे करे ज़लील थींदा मुस्लमान? मुस्लमान क़ुर खे पुठी ॾेई करे बीठा, मुस्लमान खे ख़ुदा ज़लील कंदो। ऐं जाते काथे अॼुकल्ह ईअं लॻो पियो आहे, कहिड़नि सां शिकायत कजे, कहिड़नि सां शिकायत कजे? असांजी पूरी मुस्लमान कंट्री आहे, मुस्लमाननि जो मुल्क आहे। कहिड़ो हिकिड़ो मूंखे हिकिड़ो को कानून ॿुधायो, हिकिड़ो को जेको आहे फ़ैसिलो को ॿुधायो जेको क़ुर जे जेको मुवाफ़िक़ थियो हुजे। अक्सर क़ुर जे मुख़ालिफ़, अक्सर क़ुर जे मुख़ालिफ़। कोई पुछा करण वारो न आहे। शहर में ज़िना हले, कोई पुछा करण वारो न आहे। शराब हले, कोई पुछा करण वारो न आहे। क़त्ल हले, कोई पुछा करण वारो न आहे। डाको लॻे, कोई पुछा करण वारो न आहे। हा, जेकॾहिं अगरि मां हिकिड़ो मौलवी मस्तोई माला जे अंदरि हिकिड़ो कानून जे मुवाफ़िक़ ॿाहिरि न निकितुमि, मूंखे थाणे जे अंदरि कंदा। कानून जे मुवाफ़िक़ छाजे करे न निकितो आहे? लानत हुजे अहिड़े कानून जे मथां जेको क़ुर जूं हदूं जेको आहे निकिरंदियूं हुजनि उते न ॻाल्हाइनि। ऐं अहिड़ी तरह वरी असांखे कानून ॿुधाइनि था, कानून जे मुख़ालिफ़ ॿाहिरि निकिता आहियो। अहिड़े कानून जे मथां असां लानत था कयूं। मुंहिंजी लानत न आहे, अलाह जी लानत आहे। अलाह जे फ़ैसिले जे टकर में कहिड़ो इंसानु मोतबर आहे जिन जो फ़ैसिलो हले? नबी जे फ़ैसिले जे टकर में जेको बि दुनिया जो इंसानु को फ़ैसिलो खणी ईंदो उहो ज़लील थींदो ऐं उनजे मथां ख़ुदा जी लानत आहे। अॼुकल्ह असां पीउ खे तरजीह ॾींसीं, भाउ खे तरजीह ॾींसीं, माइटनि खे तरजीह ॾींसीं, मामनि खे तरजीह ॾींसीं, सभिनी खे रिस्पेक्ट ॾींसीं। हा, अल्लाह जी ज़ात खे रिस्पेक्ट न ॾींसीं, अल्लाह जी ज़ात खे मुक़दम न कयोसीं, नबी जी ज़ात खे मुक़दम न कयोसीं। ऐं पोइ साईं बरकत नथी पवे। साईं घर जे अंदरि सुकून न आहे, साईं शहरनि जे अंदरि सुकून न आहे। साईं बरसातियूं आम थी वियूं आहिनि, फ़सुल तबाह थियनि था। अल्लाह जो कसम आहे, हे नॉर्मल अज़ाब आहिनि, ख़ुदा इन खां मथे अज़ाब लाहींदो। जेको मुस्लमान मुसीबत अचे पोइ अल्लाह 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 खे सॾे, ऐं अहिड़ी तरह जीअं उहा मुसीबत हली वञे अल्लाह ताला दूरि करे, इहो मुस्लमान चवे त हे मुसीबत अल्लाह न टरी आहे, हे फिलाणे जेको मज़ार वारो बाबो मुर्शिद आहे न, हे बरसाति ऐं हे ॿोॾि उन टरी हुई। लानत हुजे अहिड़े मुस्लमान ते। हे सेम सेम मुशरिक ईअं ई हुया नबी जे ज़माने में। हे मुशरिक ईअं ई हुया। मुशरिकनि खे का बि मुसीबत पहुचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने जे अंदरि, जॾहिं ॾिसनि त हाणे कोई बि बातिल बुत नथो अची सघे, पोइ चवनि या अल्लाह तूं ई आहे पूरी काइनात जे अंदरि, हे समंदर जे अंदरि बीठा आहियूं, हे ॿेड़ो ॿुॾण जे क़रीब आहे, या अल्लाह हिन खे तूं तारे छॾ। असां जीअं जो ख़ुश्की तरफ़ वेंदासीं, असां ईमान आणींदासीं, अल्लाह उन्हनि खे निजात ॾे। जीअं जो ख़ुश्की ते पहुचनि वरी चवनि त हे कमु त अल्लाह तूं सां कयो हुयो, हे त फिलाणे बुत कयो हुयो। हे सेम सेम मुस्लमाननि जी बि इहा कंडीशन आहे। अल्लाह ताला जॾहिं बरसातिनि जा अल्लाह ताला रस्ता बंदि करे, अल्लाह ताला तव्हांखे आबाद करे, फसलुनि खे आबाद करे, उहो ई ज़िना, शराब, क़त्ल, आम होटल खुलियल,
ऐं जीअं जो इहा मुसीबत कड़के मौलवी साहिबु दुआ त कयो। मौलवी साहिबु छा मौलवी साहिब जो पीउ हिते अचे त बि जेको आहे आसमान जा रस्ता बंदि न थींदा। साईं दुआ कयो साईं, नमाज़ूं पढ़ो, असांखे ॿुधायो साईं दुआ कयो। छा हैसियत आहे असांजी हिते भला? मुंहिंजी दुआ में कोई एतिरो असरु आहे? जेको माज़अल्लाह को मां साहिबु ई आहियां जो एतिरो मुंहिंजो तालुक़ु हूंदो? हलंदा मौलवी साहिबु हेॾो सारो आसमान बंदि नथो थिए, इहो मींहुं थो अचे। मौलवी साहिब खां कमु चढ़ियल आहे। हा, मौलवी साहिब जे पीउ खां बि कमु चढ़ियल आहे। हाणे मुर्शिद खां कमु चढ़ियल आहे, मुर्शिद जे पीउ ॾाॾे खां बि कमु हाणे चढ़ियल आहे। अलाह मथां नाराज़ थियो आहे, अलाह मथां नाराज़ थियो आहे। हिन ज़िलज़िले खे अलाह आंदो आहे, हिन बरसात खे अलाह आंदो आहे, हिन तमामु मामलात खे अलाह आंदो आहे। कंट्रोल खां ॻाल्हि चढ़ियल आहे। हाणे हे सभु हालतूं असांजूं इहे ई आहिनि, इहे हालतूं आहिनि। ऐं पोइ चवंदो असां कामयाबु थींदासीं, हिकु जन्नत असांखे मिलंदी, असां हिन मक़ाम ते पहुचंदासीं। इहे कम हूंदा ख़्वाबु ॾिसणु पोइ छॾे ॾियो, इहे कम हूंदा पोइ ख़्वाबु ॾिसणु छॾे ॾियो। इन गुनाहनि जे अंदरि बंदो काफ़र थी करे मरी वेंदो आहे, ख़बर न पवंदी आहे। ॻाल्हि शिदत में न आहे। गुनाह जॾहिं ज़्यादा थी वेंदो आहे, गुनाह जॾहिं अक्सर थी वेंदो आहे, गुनाह जॾहिं घणो थी वेंदो आहे बंदे जे मथां, त बंदो गुनाह खे गुनाह न आहे सम्झंदो। बंदो गुनाह खे गुनाह फील ई न आहे कंदो। चवंदो छाजो यार शराब छाजो हराम आहे, मौलवियुनि जी खोपड़ी ख़राबु थी आहे छा भला? उनखे मौलवी मुजीब रहमान जी ॻाल्हि ज़हन में ईंदी। पोइ चवंदो यार हे मौलवी हर ॻाल्हि ते हर जुमे ते शिदत में बयानु कंदो, इहा बि ॻाल्हि शराब वारी बि न कई आहे। उनखे अल्लाह जो क़ुरान जेको आहे न सम्झ में न ईंदो। उहो चवंदो अल्लाह जो को क़ुरान ई न आहे। हीअ ॻाल्हि पंहिंजे तरफ़ां कंहिं मौलवियुनि ॿुधाई आहे। इन जो इनकार बंदे खे काफ़र करे छॾींदो। इहो बंदो ईमान खां फारिग, इहो जंहिंजो मरियो खणी फॉर्मेलिटी असां पूरी कंदासीं, असां जनों पढ़ाईंदासीं, पर इहो बंदो न आहे, इहो ईमान जी हालत में न आहे, इहो काफ़िर थी वेंदो। कलमा कुफ़ुर उहो जेकॾहिं तव्हां हदीस में ॾिसो, जेके नंढियुनि नंढियुनि शयुनि ते बंदो काफ़िर थो थी वञे। हे बरसाति ते कोई यार हे अलाह ताला खे हिते ई मींहुं वसाइणो हुयो, बंदो काफ़िर थी वियो, भले नमाज़ मंझि पोयां पढ़े। अलाह ताला सभिनी इहो यार फ़सुलु आबाद कयो, मुंहिंजो 88 कुल जेको आहे 50 मण लथो, हे अलाह मासां ज़ुल्म छो कयो आहे? बंदो काफ़िर थी वियो, भले मंझि पोयां नमाज़ पढ़े। अल्लाह जी नेमत जी नाशाकरी करण सां बंदो ईमान खां क्लियर फारिग थी वियो। पोइ भले फॉर्मेटियूं जी पूरी कयो, भले ॾिसो त जनाज़ो पढ़ियो वञे, मौलवी तो जनाज़ो न पढ़ाई, अल्लाह जे नज़दीक इहो ईमान वारो न आहे। ईमान इंतिहाई नाज़ुक आहे, ईमान इंतिहाई नाज़ुक आहे। हे मिंट सल्प थी वेंदो आहे, कलमा कुफ़र ज़बान खां निकिरंदो आहे, बंदो ईमान खां फारिग थींदो आहे, वरी तजदीद ते ईमान करे दोबारा कलमो भरे। घरवारी निकाह में अथसि या माई खे तलाक थी वेंदी, ख़ुदि ब ख़ुदि बंदो काफ़िर थी वियो न, माई बि क्लियर। इन जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए साहबा आख़िरी हिकिड़ो ज़मानो ईंदो, आख़िरी हिकिड़ी ज़मानो ईंदो, उन जे अंदरि मुड़ुस पंहिंजी मायुनि सां पंहिंजी घरवारनि सां ज़िना कंदा। साहिबनि चयो साईं घरवारनि सां ज़िना कीअं भला? घरवारनि सां हिकिड़ी निकाह उन सां ज़िना कीअं? अल्लाह जे नबी फरमायो, इहा औरत इन जी घरवारी या अहिड़ी तरह इहो मर्द पाण कंहिं बि इन ॿिन्हिनि मां हिकिड़े बि कंहिं कलमा कुफ़ुर चयो, इन जो निकाह बातिल थी वेंदो, इहो मर्द या औरत काफ़िर थी वेंदा, इन जो निकाह ख़ुदि ब ख़ुदि फसक थी वेंदो। इनखे ख़बर बि न पवंदी, पाण में जिमा कंदा रहंदा, हे चवंदा हे मुंहिंजी ज़ाल आहे, औरत चवंदी मुंहिंजो मुड़ुसु आहे। अहिड़ी तरह हक़दायगी कंहिं क़िस्म जी न आहे, इहो ज़िना में शुमार आहे। कलमा कुफ़ुर सां निकाह वियो, तव्हां खां पुछा कयां पियो, हिकिड़ो का औरत जेको आहे हिंदू हुजे ऐं मुड़ुसु जेको आहे मुस्लमान हुजे, निकाह पढ़ो निकाह थींदो? ॿई जेको आहे मुस्लमान आहिनि, अचानक औरत चयो मां मुस्लमान इस्लाम खां मां हथु खणां थी, मां पंहिंजो मज़हब जेको हाणे हिंदू में जेको ऐड कयो आहे, इन ॾींहुं इन मुड़ुस खां निकाह जो ख़तमु थी वेंदो, मज़हब चेंज, निकाह ख़तमु। अल्लाह जन फरमायो आख़िरी ज़मानो ईंदो, मुड़ुस पंहिंजी घरवारनि सां ज़िना कंदा। हे ज़मानो हले पियो असांजो, ॻोठनि जे अंदरि इहा नाशाकरी लॻी पई आहे, शहरनि जे अंदरि इहा नाशाकरी लॻी पई आहे। नंढे नंढे कम ते नमाज़ न पढ़ंदा, क़ुरान न पढ़ंदा, बसि रुॻो अल्लाह जी ज़ाती नेमतुनि ते ॿिए कंहिं बंदे खे नेमत मिलंदी उन ते जेको आहे एतिराज़ु कंदा।
पंहिंजे मथां का मुसीबत ईंदी, इन ज़ालिम मुस्लमान खे इहा ख़बर न पवंदी त पोइ ज़िंदगी में केॾा वॾा गुनाह करे आया हुआ, ख़ुदा इन जे करे इहा मुसीबत मथां आंदी आहे। हिनखे इहा खोपड़ी में ॻाल्हि ई कमु न कंदी त हे पोइ 20-30 साल जे पोयां न हे रुॻो ज़िना कयुमि, साले साल ज़िना कयुमि, अलाए केतिरा साल शराब पीतुमि, हिनखे पोइ मुस्तक़बिल ज़िंदगी ते माक़बल ज़िंदगी ते ज़हन ई न वेंदो। हे चवंदो कहिड़ा गुनाह कयमि, ख़ुदा उन गुनाह जी सज़ा ॾींदो आहे अॻिते। ख़ुदा तव्हांजे रिज़्क़ खे तंग करे छॾींदो, ख़ुदा तव्हांखे आज़माइश में विझी छॾींदो। हे मुस्लमान हाणे नाशाकरी करणु शुरू कंदो, मुंहिंजे मथां सिर्फ़ु जेको आहे अलाह ताला नाराज़ आहे, मूंखे अलाह ताला रिज़्क़ नथो ॾे, मूंखे अलाह ताला घर नथो ॾे, मुंहिंजे मथां अलाह ताला मुंहिंजे फ़सुल खे ख़ुदा जेको आहे तबाह कयो। हे तमामु ॻाल्हियूं बंदे खे काफ़िर बणाए छॾींदियूं आहिनि। हा, बंदो काफ़िर थी वेंदो हिननि खां। एतिराज़ बाक़ी ॻाल्हि सभु ॻाल्हि एतिरा सिर्फ़ु मौलवियुनि जे मथां, मौलवियुनि जे मथां, बयानु कंदड़ वारे जे मथां। इन जे करे हिकु ॿिया काफ़ी रीज़न आहिनि। हिकु रीज़न इहो बि आहे, असांजे सिंध जे अंदरि, असांजे शहजादकोट जे अंदरि माना मौलवी खे, पेशमाम खे मां सम्झां थो नौकर हूंदो आहे, नौकर हूंदो आहे न, नौकर खे बंदो रिस्पेक्ट ॾींदो आहे, उनखे नौकर खे बि इज़त ॾींदो आहे। असांजे ज़माने जे अंदरि, असांजे शहर जे अंदरि, सिंध जे अंदरि मौलवी खे, मस्जिद पेशमाम खे बंदो नौकर सम्झंदो अथव। हा, नौकर सम्झंदो आहे, नौकर सां ईअं न ॻाल्हाईंदो जीअं मस्जिद पेशमाम सां ॻाल्हाईंदो आहे। नौकर सां अहिड़ो एतिराज़ु न कंदो आहे जेको मस्जिद पेशमाम सां एतिराज़ु कंदो आहे। यादि रहे ख़ुदा पोइ तव्हांखे ज़लील कंदो। ॿाहिरि मुल्कनि में ईअं न आहे, ॿाहिरि मुल्कनि में मस्जिद इमाम जो क़दुरु आहे, वॾो क़दुरु आहे, वॾी रिस्पेक्ट आहे। जॾहिं तव्हांजे अंदरि, तव्हां मुस्लमान जे अंदरि ताज़ीम वारो जेकॾहिं को शख़्स हूंदो न, तव्हांजी मस्जिद जो इमाम हूंदो, इन जे करे तव्हां खां अॻिते बीठो आहे। इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे न। हिकिड़ो तव्हां खां अॻिते बीह करे मुसल ते बीहे थो, यानी तव्हां पोयां ऐलान था कयो त असांजी ताज़ीम में इहो शख़्स आहे, ऐं उन ई शख़्स खे तव्हां हक़ीर चवंदा वरितो, बयान खां बाद में ॿार हुनजी गिला कंदा वरितो, त पोइ ख़ुदा तरक़ी ॾींदो हिन क़ौम खे। ख़ुदा पोइ ते कंदो हिन क़ौम खे, ख़ुदा पोइ ते कंदो। मां माज़रत सां चवां थो, हर हिकु मस्जिद इमाम जो क़दुरु कंदा कयो। कहिड़ा तव्हां हुनखे यार पैसा पहुचाईंदा आहियो? कहिड़ो मस्जिद इमाम खे लख रुपया जेको माण्हू ॾींदा आहिनि, कहिड़ो लख रुपया ॾींदा आहिनि? मस्जिद में जेकॾहिं पखो न हलंदो आहे इन ते साईं ॾिस, साईं यार पंहिंजे पखे, पंहिंजे मथां जेको आहे पखो हलाए करे बीठो आहे, बाक़ी पोइ ते सभु जेको आहे जमायती। तव्हां हिमत कयो, तव्हां मुस्लमान आहियो, मस्जिद को भला मुजीब रहमान जो घर आहे भला, हिमत कयो, पोइ ते पखा लॻारायो, पोइ ते सोलर सिस्टम करायो, पोइ ते बैटरियूं लॻारायो। पखो न हलंदो एतिरा इमाम जे मथां। पाणी जेको ख़तमु थी वियो आहे मस्जिद, साईं पाणी त हले नथो, कहिड़े क़िस्म जा तव्हांजे मस्जिद आहे पेशवा में, ईअं हूअं तव्हांजे घर जे अंदरि पाणी ख़तमु न थींदो आहे? तव्हांजे घर जे अंदरि पखा ख़राबु न थींदा आहिनि? उते घर में त कॾहिं ॾाढाई कंहिं न ॾेखारी आहे यार, हे अलाह जो घरु आहे, हे मुजीब रहमान जे पीउ जो घरु न आहे, मुजीब रहमान जो पंहिंजो घरु न आहे, हे तव्हां सभिनी जो घरु आहे, सभई हिन में हिसेदार आहियो। इहा ॻाल्हि मां कयां थो, हिते जेको आहे न, हे सिर्फ़ु मासां न आहे, मासां न आहे, तमामु मस्जिद पेशमाम सां इहा हालत आहे। कोई बि रुपयो मस्जिद पेशमाम खे बिल फ़र्ज़ ॾींदा, एहसान कंदा न, 10,000 पेशमाम खे ॾींदा, इन खां बाद में पेशमाम खे पोइ नौकर सम्झे था वठंदा। हैरानगी लॻंदी आहे। मस्जिद तामीरात कराईंदा न, मस्जिद मथां 2.5 करोड़ ख़र्चु, 2.5 करोड़ ख़र्चु, बहितर मां ख़ुशी थींदी आहे अलहमदुलिल्लाह। 2.5 करोड़ ख़र्चु कयो मस्जिद ते, 3 करोड़ ख़र्चु कयो, 10 करोड़ मस्जिद ते ख़र्चु कयो। हाणे मामिलो ईंदो जॾहिं मस्जिद खे हलाइण वारो नेट केरु आहे? पोइ मस्जिद में जेकॾहिं पेशवा में नमाज़ पढ़बी साईं, हली करे जॾहिं मस्जिद पेशवा में टाइम ईंदो न, साईं घणी पघार ॾियूंसि? साईं 5,000 6,000 घणी अथसि साईं, हिकिड़ो 1000 वधाईंदा साईं, मशहूरु असां कयूं था। केॾी ज़ालिम क़ौम आहे, केॾी ज़ालिम क़ौम आहे। मस्जिद जे बनावट ते 3 करोड़ ख़र्चु, मस्जिद इमाम लाइ 6,000 7,000, पोइ मस्जिद कीअं हलंदी तव्हांजी? मां कंहिंखां पैसा पहिरियों बि न आहिनि घुरिया, मां कंहिंखां पैसा बाद में बि न घुरंदुमि, अल्हम्दुलिल्लाह मां अॻिते बि कंहिंखां पैसा न घुरंदो आहियां। कोई जमायती जेकॾहिं मां ॾिसो न केॾी दवा सां ॻाल्हि कंदो, हितां कोई जमायती खड़ो करे बीहे उते, मूंखे चयो त साईं तव्हां 1000 लाइ मुंहिंजे दर ते ईंदा आहियो,
तव्हां मूंखां पैसा इलाज करे वठंदा आहियो, कोई उहो थिए? न वठंदा आहियूं, न वठंदा आहियूं। पर मस्जिद जेको न इमाम जो मूंखे एतिरी ज़रूरत अल्हम्दुलिल्लाह मूंखे आहे, मूंखे पंहिंजी मिल्कियत बि आहे, ॿियो कुझु घणो कुझु सिस्टम बि आहे, इन करे मूंखे इन शयुनि जो फ़र्क़ु नथो पए। पर जेकॾहिं अगरि इहे शयूं मूंखे न हुजनि न, पोइ शायदि यार फ़र्क़ु पवे आहे, पोइ शायदि मां भॼी बि वञा मस्जिद खां। पर हिकिड़े बंदे खे टेक हूंदो, उहो पंहिंजी टेक जेको आहे रिस्पेक्ट ॾींदो ईंदो आहे, उहो पंहिंजो ज़मानो हलाए वेंदो आहे। पर मूंखे छॾे करे ॿिया केतिरा पेशवा मज़लूम हूंदा, केतिरा पेशवा मज़लूम हूंदा। पोइ त ॿाहिरि मुल्कनि में ईंदा, ॿाहिरि मुल्कनि में घटि में घटि पाकिस्तानी एतबार सां पेशवा जी पघार 4 लख, 4.5 लख, 5 लख। उनखे ख़बर आहे त हे मस्जिद जो इमाम आहे, हिन जो छा रिस्पेक्ट आहे। त घटि में घटि अगरि सिंध में कोई ॾियणु चाहे न, घटि में घटि मां चवां थो ₹1,00,000 ॾियो, ₹1,00,000 इमाम खे ॾियो, घटि में घटि ₹1,00,000 ॾियो। छाजे करे? हे तव्हांजे इस्लाम जो हिकु मज़बूत बंदो बीठो आहे हिते, मज़बूत बंदो बीठो आहे जेको तव्हांखे वाइज़ो नसीहत करे पियो, तव्हांखे 5 वक़्त नमाज़ पढ़ाए पियो, अल्लाह जे दरमियान ऐं तव्हांजे दरमियान नमाज़ूं खणी करे अल्लाह ताईं पहुचाए पियो। हे नॉर्मल को बंदो न आहे, भले पोइ तव्हां हिनखे नॉर्मल सम्झो, जंहिं इमाम खे नॉर्मल सम्झो, त ख़ुदि हुनखे बि जेको आहे दुनिया जे अंदरि कॾहिं बि जेको आहे इज़त न ॾींदो। हा, अहिड़ी तरह अल्लाह जे नबी फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया। अल्लाह ताला ईअं, अल्लाह जे नबी ईअं न फरमाए पब्लिक जेकी हेठि आहे, जंहिंखे को क़ुर जो ऐं को हदीस जो इल्मु न हुजे, हे मुंहिंजा वारिस आहिनि। अल्लाह जे नबी ईअं न फरमायो। अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम जेके आहिनि, यादि रहे त मां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वारिस अथव। हिकु नॉर्मल ॻाल्हि आहे, हिकु नंढी ॻाल्हि आहे, हे अल्लाह जे नबी फरमायो। पोइ हाणे फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे, भले एतिराम कयो मस्जिद जे इमाम जो, न कयो, वक़्तु हली वेंदो, वक़्तु गुज़री वेंदो, इमाम पंहिंजो टाइम पास करे छॾींदा, अल्लाह जे नज़दीक जेको आहे पोइ बंदा मुजरिम थींदा, अल्लाह जे नज़दीक बंदा जेको आहे मुजरिम थींदा। त इस्लाम खे मां अॻे में बि ॻाल्हि कई, यकीन कयो ईसाई आहिनि, यहूदी आहिनि, हिंदू आहिनि, इन्हनि जा जेके मुख जेके आहिनि, जेके इनखे इबादत कराईंदा आहिनि, उहे मुस्लमान खां वधीक पंहिंजे जेको आहे न उन बातिल मज़हब जे पंडितनि खे ऐं अहिड़ी तरह जेको उनखे इबादत करनि था, मुस्लमान खां ज़्यादा उनखे रिस्पेक्ट ॾींदा आहिनि। मुस्लमान एतिरा नथा ॾियनि पंहिंजे मौलवियुनि खे, पंहिंजे इमामनि खे, हिंदू ज़्यादा ॾींदा आहिनि पंडितनि खे, ईसाई ज़्यादा जेको ॾींदा आहिनि, जेको चर्च में इबादत कराईंदा आहिनि, यहूदी ज़्यादा ॾींदा आहिनि। छाजे करे? उहो चवंदा आहिनि हे असांजे मुख इबादत करण जा। अफ़सोस आहे मुस्लमान नथा ॾियनि। अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे अल्लाह ताला सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं टे मुड़ना साईं, हिकु शख़्स चयो त जेकॾहिं जनाज़ो मुला पढ़ाइनि त कहिड़ी पक आहे त जन्नत मिलंदी, हलो पंहिंजे जनाज़े ते राग चवरायूं। उहो अमल कीअं आहे? साईं, अहिड़ियूं ॻाल्हियूं करणु बंदे खे कलमा कुफ़र सां मिलाए छॾींदियूं आहिनि, काफ़र सां मिलाए छॾींदियूं आहिनि। यादि रहे मौलवी जेकॾहिं अगरि कंहिंजो जनाज़ो पढ़ाईंदो आहे न, असां एग्रीमेंट हनायूं ॾींदा त हे बंदो जेको आहे जन्नत में वेंदो। जन्नत में वठी वञण जे लाइ तव्हांजा अमाल तव्हांखे कवी कंदा। हिकिड़ो बंदो सॼी ज़िंदगी शराब पी अथई, सॼी ज़िंदगी ज़िना कयईं, सॼी ज़िंदगी क़तल कयईं, सॼी ज़िंदगी परावा माल खाधईं। हाणे जेकॾहिं को मौलवियुनि जो जेको आहे जनाज़ो पढ़ाईंदो, असां कीअं एग्रीमेंट ॾींदासीं त जन्नत में वेंदो? असां हिकिड़ो अहकाम पूरो कंदासीं त इस्लाम जो मुस्लमान जी हिकिड़ी इहा तहज़ीब आहे, मुस्लमान जो इहो कमु आहे त बंदो जॾहिं मरी वेंदो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनजी जनाज़ा नमाज़ पढ़ो, उनजे लाइ मग़फ़िरत जी दुआ कयो। असां हिकिड़ी मग़फ़िरत जी दुआ कंदासीं, बाक़ी तूं वञी ॼाण, अहिड़ी तरह तुंहिंजा अमाल वञी करे ॼाणनि। मौलवी एतिरी ज़िमेदारी, मौलवी पंहिंजे कम में फाथल पिया हूंदा, बाक़ी हे जेको चवंदा पंहिंजे जनाज़े ते राग चवराईंदासीं। साईं ॾिसो न, मौलवी कंहिंजे बि पीउ जो नौकर न हूंदो आहे। मौलवी मस्जिद जो इमाम कंहिंजे पीउ जो नौकर न हूंदो आहे। कंहिंखे असां इलाज न आहियूं कंदा, बांगूं न ॿुधंदा साईं असांखे जनाज़ो पढ़ायो, कंहिंखे असां ईअं न कंदा आहियूं। जेको चवे थो न असां जनाज़े ते पंहिंजे राग, साईं तव्हां चवराओ, असां मौलवी कंहिंखे इलाज कंदा ई न आहियूं। असां उनजो जनाज़ो पढ़ाईंदा आहियूं जेको मुस्लमान हूंदो आहे, जेको असां वटि पाण क़दम खणी करे ईंदो आहे। त जीअं हो असांखे ताज़ीम ॾींदो आहे, ईअं असां हुनखे रिस्पेक्ट ॾींदा आहियूं। यार हे मुस्लमान आहे, असांजे तरफ़ आयो आहे, असां हिनजे पीउ जो जनाज़ो पढ़ायूं, अहिड़ी तरह इन जी माउ जो जनाज़ो पढ़ायूं ऐं जो पंहिंजो जनाज़ो पढ़ायूं। बाक़ी जेकॾहिं कोई बंदो चए जंहिंजी खोपड़ी में हवा आहे,
हे अक्सर ॿुधायो केरु आहिनि, इहे क़ौम परस्त अथव, कम्यूनिट्स माण्हू जेके पाण खे मुस्लमान छो कंदा आहिनि। साईं असां मुस्लमान आहियूं, वॾा ख़ानदानी क़िस्म असां मुस्लमान आहियूं। जॾहिं बि ऐं टारगेट मज़हब जे मथां कंदा आहिनि, टारगेट हमेशह मज़हब जे मथां, त असां पंहिंजे जनाज़े ते वञी करे राग चवराईंदासीं। साईं मां चवंदो राग चवरायो, कंहिं पंडित खे आणाए करे राम राम करायो, जेको करिणो अथव साईं उहो तव्हां कयो। असां जनाज़ो मुस्लमान जो पढ़ाईंदा आहियूं, मुस्लमान ईंदो आहे उहो ॿुधाईंदो आहे त साईं मां तव्हांजे पोइ अॻिते था कंदो आहियां, अल्हम्दुलिल्लाह मुस्लमान आहियां, असां उनजो जनाज़ो पढ़ाईंदा आहियूं। बाक़ी दुनिया जे तमामु इंसान जो ठीकु असांजे मथां थोरी आहे। हिकिड़ो बंदो साईं भरोई सभु तव्हां ॿुधायो, कोई बंदो चवे त मां पंहिंजे जनाज़े ते एको साउंड लड़ायां, त पोइ मुंहिंजी खोपड़ी ख़राबु थी आहे। मां चवंदुमि यार मां तुंहिंजो जनाज़ो पढ़ायां, मां चवंदुमि यार तूं ॼाण तुंहिंजो मज़हब ॼाणी, तूं ॼाण तुंहिंजो मज़हब ॼाणे, तूं गाना न चवराए, तूं हिंदू खे वठी करे उनखे चओ राम राम कयो। हे इस्लाम जी वॾी तोहीन आहे। कोई बि मुस्लमान, हे मुस्लमान जी ॻाल्हि न आहे, हे जंहिं ॻाल्हि कई आहे न, हे मुस्लमान जी ॻाल्हि, हे मुस्लमान इहा ॻाल्हि कंदो ई न आहे, मुस्लमान इहो ॻाल्हि कंदो ई न आहे, हे गैर मज़हब ॻाल्हि कंदो, हे बदमज़हब माण्हू ॻाल्हि कंदो त पंहिंजे जनाज़े ते जेको असां राग चवराईंदासीं। त जंहिंखे शौक़ु आहे न, जंहिंखे बि सिंध जे अंदरि शौक़ु आहे न, त उहो सिस्टम असांखे कराए, गाना बाना चवराए, कंहिं क़िस्म जो कोई इशू न आहे। जय अच्छा असांजे हे हिकिड़ो मलऊन शख़्स जेको शौकत संजराणी, हे तमामु साथियुनि इहा ॻाल्हि ॿुधी हूंदी। इन जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नामूस जे मथां, इस्लाम मज़हब जे मथां तमामु वॾो हिकिड़ो टारगेट कयो। इहो वेठो आहे पाण अमेरिका में, मां चवां थो तूं हिते सिंध में वेठो हुजे न, पाकिस्तान में हुजे न, त पोइ असां जेको अशर तुंहिंजो कंदासीं न, पोइ तोखे ख़बर पवंदी। हिन ॻाल्हि इहा कई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मज़हब जेको आहे माज़अल्लाह सिंध जे अंदरि इहो कूड़ो मज़हब आहे। इहा हिन ॻाल्हि कई। इहे केरु आहिनि, मां तव्हांखे ॻाल्हि हिकिड़ी नोट कयां, इहे अथव सिंध जा क़ौम परस्त। अक्सर जेके सिंध जा क़ौम परस्त जे अक्सर कम्यूनिट्स आहिनि, हमेशह टारगेट कंहिंखे बणाईंदा, अलाह जी ज़ात खे बणाईंदा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख़्सियत खे बणाईंदा, क़ुर खे बणाईंदा, ऐं पोइ चवंदा असां साईं जेको देशी आहियूं, असां जेको सिंध जो वॾा जेको सिंध ख़ैरु खायूं। मां चवां थो मां तुंहिंजे मथां शौकत जेको आहे संजराणी, मां तुंहिंजे मथां लानत, तुंहिंजे पूरे नसल जे मथां मां लानत थो कयां। यादि रहे मां ॻाल्हि हिकिड़ी तमामु जेको आहे सिंधियुनि जे ज़हननि में ॾियणु चाहियां थो। यादि रहे सभ खां पहिरियां असां मुस्लमान आहियूं, असां बाद में सिंधी आहियूं। असां सभ खां पहिरियां मुस्लमान आहियूं, बाद में असां सिंधी आहियूं। सभ खां पहिरियां असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ग़ुलाम आहियूं, बाद में असां सिंधी आहियूं। सिंध जो कोई बि फ़ैसिलो, सिंध जो कोई बि कानून नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ैसिले टकर में ईंदो, उन फ़ैसिले सिंध जे फ़ैसिले खे मुजीबुर रहमान पंहिंजे हिन जूते जे नोक ते रखंदो। असांखे नबी जो फ़ैसिलो ज़्यादा अज़ीज़ आहे, असांखे क़ुर जो फ़ैसिलो जेको आहे ज़्यादा अज़ीज़ आहे। सिंध जो कोई बि कानून, सिंध जो कोई बि फ़ैसिलो ईंदो ऑन माई फुट, मां पंहिंजे जूते जे पेर जे नोक ते उनखे रखंदुमि। जेको क़ुर जे टकर में अचे, जेको नबी जी हदीस जे टकर में अचे, जेको नबी जे फ़ैसिले टकर में अचे। असांजी जानिन जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ग़ुलामी ईअं हलंदी आहे, असांजी जानिन जे अंदरि नबी जी मोहबत ईअं हलंदी आहे, अलाह जो कसम जीअं असांजे जिस्म जे अंदरि असांजो खून दौड़ंदो आहे। असांजे जिस्म में अंदरि जीअं खून असांजो वर्किंग कंदो आहे न, ईअं ई असांजे जिस्म जे अंदरि नबी जी मोहबत जेकी आहे वर्किंग कंदी आहे। ऐं ॿुधाइणु चाहियां थो, इन खां पहिरियों बि हिकिड़ी गुस्ताखी थी आहे। सिंध जे तमामु कानून वारनि खे ॿुधाइणु चाहियां थो, किथे तव्हांजी गैरत जेको आहे मरी वई आहे, किथे तव्हांजी गैरत मरी वई आहे। मां क़बल में हिकिड़ो शख़्स हुयो जंहिंजो नालो सूफ़ी लियाकत हुयो, माज़अल्लाह उन तमामु वॾी तौहीन कई। शिकारपुर जो हिकिड़ो बंदो हुयो, उन सूफ़ी लियाकत जो नालो आहे क़ौम परस्त है, सभु क़ौम परस्त आहिनि, पाण खे सिंध जो सम्झंदा आहिनि, सिंध जो जेको आहे हामी सम्झंदा आहिनि। उन ॻाल्हि कहिड़ी कई, उन ॻाल्हि कई माज़अल्लाह त मज़दूर ख़ुदा जो दोस्त आहे, मज़दूरनि खे अॾे छॾियो अथसि। माज़अल्लाह अरबनि जो अलाह बि ठग निकितो। हे कंहिं ॻाल्हि कई आहे। मां चवां थो कानून वारनि खे ॿुधाइणु चाहियां थो, गैरत तव्हांजी काॾे मरी वई आहे।
असांजे लाइ कानून आहे सिर्फ़ु, कानून खे ॿुधाइणु चाहींदो कानून हरकत में अचे, कानून हरकत में अचे, अलाह जो कसम न त असां पाण हरकत में ईंदासीं। पोइ कंहिंजे पीउ में ताक़त आहे असांखे रोके करे ॾेखारी। असांजे मज़हब जे मथां टारगेट थिए, हे को हिंदुनि जी कंट्री आहे, हे को ईसाइनि जी कंट्री आहे, हे को यहूदियुनि जी कंट्री आहे, काॾे कानून मरी वियो आहे? मां ॿुधाइणु चाहियां थो शिकारपुर जी पुलिस किथे मरी वई आहे, उतां जो SHO, उतां जो DSP किथे मरी वियो आहे? सिर्फ़ु कानून को ग़रीब लाइ हूंदो आहे? अलाह जे बारे में तोहिन थी आहे। जेकॾहिं मुस्लमान आहे छाजे काई इंटेक्शन न वरितो आहे, ऐं पोइ असांखे ॿुधायो वञे थो शिदत में अचो था। अलाह जो कसम आहे, अगरि कानून हरकत में न आयो ॿुधाइणु चाहियां थो असां ख़ुदि जेको हरकत में ईंदासीं पोइ शायदि हे सरज़मीन मथां बाहि थी वञे। हा, मज़हब जे मथां मां ॿुधाइणु चाहियां थो हे आज़ादु कंट्री आहे, मुस्लमान आज़ादी कंट्री आहे, पाकिस्तान आज़ादी कंट्री आहे, मुस्लमान जी कंट्री आहे, कंहिं हिंदुनि जे ॾाॾनि ऐं पीउनि जी कंट्री न आहे। आख़िरी हिकिड़ो पैगाम इन क़ौम परस्तनि खे ॿुधाइणु चाहियां थो, ज़बानुनि खे लगाम ॾियो, ज़बानुनि खे लगाम ॾियो। अलाह जी तौहीन कयो था, कॾहिं कॾहिं नबी जी तौहीन कयो था, कॾहिं क़ुर जी तौहीन कयो था। यादि रहे ज़बानुनि खे लगाम ॾियो, कंट्रोल में अचो, न त जेके बि इहे तव्हांजा क़ौम परस्त आहिनि जेके अलाह जी तौहीन कंदा, सिर्फ़ु उन्हनि खे सिंध मां जूता हणी करे निकाली कराईंदासीं। हे सिंध जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि जी सरज़मीन आहे। हा, तव्हांजे ॾाॾनि जी पहिरियों हुकूमत हुई हिंदुनि जी, हाणे हे जेकी हिते हुकूमत आहे हे मुस्लमाननि जी हुकूमत आहे। हिते ज़बान खे लगाम ॾियो, पंहिंजो मज़हब आहे, पंहिंजे मज़हब जे एतबार सां रहो। बाक़ी अलाह जी तौहीन, नबी जी तौहीन, किताब मुक़दस जी तौहीन, कंहिं साहबी जी तौहीन, कंहिं अहलुल बैत जी तौहीन, पोइ शायदि जेको हशर तव्हांजो थींदो, जेको असरु असां जेको आहे तव्हांजो बाद में कंदासीं। हा, ऐं आख़िरी जेको आहे हिकिड़ी ॿी बि गुज़ारिश, सिंध हुकूमत इन ते नोटिस वठे जेके बि इहा ॻाल्हि कनि था फौरी तौरु इनखे कैफ़ियत किरदार ते सज़ा न। जेको बि नबी जी तौहीन करे, अलाह जी तौहीन करे, जेल में नाहे विझणो, जेल में न। जेको साहबा फ़ैसिलो कयो असां उहो फ़ैसिलो वठणु चाहियूं पिया। साहबा खां कंहिं पुछा कहिड़ो फ़ैसिलो साईं कंदव, कहिड़ो फ़ैसिलो कंदव? त साहिबनि चयो इहो फ़ैसिलो असांजी ज़बान नाहे कंदी, असांजी तलवार जी नोक इहो फ़ैसिलो कंदी आहे। हा, जॾहिं असां मैदान में लथासीं न पोइ शायदि कोई कंट्रोल में हिते न अचे। साईं हिकु क़िस्म जो साईं हिकु किसो तमामु वॾो मशहूरु आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु राहिब आयो ऐं उन औलाद जी दुआ कई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तुंहिंजे नसीब में औलाद न आई। इन खां बाद में उहो जंहिंजो ॿारु निकितो त पोइ इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त काॾे रोअंदो वञे थो, त उन फरमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां औलाद जी दुआ कई, पर नबी फरमायो तुंहिंजे क़िस्मत में औलाद न आई। त इमाम हुसैन उनखे 7 पुट ॾिना। इन जी छा हक़ीक़त आहे? इन जी हक़ीक़त इहा आहे त इहो वाक़ियो जेको आहे बिल्कुलु कूड़ो वाक़ियो आहे, कंहिं बि मुसनद किताब जे अंदरि इहो नाहे लिखियलु। राइब वारो क़िसो जंहिंमें राइब खे इमाम हुसैन 7 पुट ॾिना, इहो वाक़ियो बिल्कुलु कूड़ो वाक़ियो आहे, कंहिं बि मुसनद किताब जे अंदरि इहा ॻाल्हि नाहे लिखी। माण्हू वाह वाह कंदा, जिते इहो को क़िसो अगरि को ज़ाकिर खणे, को मौलवी खणे न, वाह 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 वाह, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कई, अलाह जे नबी फरमायो तुंहिंजी क़िस्मत में नाहे औलाद लिखियलु। जीअं जो उहो राइब ॿाहिरि निकितो, इमाम हुसैन फरमायो काॾे थो वञे, चए रोअंदो वञा थो, नबी ॿुधायो तुंहिंजी क़िस्मत में औलाद लिखियलु ई न आहे। पोइ इमाम हुसैन फरमायो तोखे 1 पुटु आहे, तोखे 2 पुट आहिनि, तोखे 3 पुट आहिनि, तोखे 4 पुट आहिनि, तोखे 5 पुट आहिनि, तोखे 6 पुट आहिनि, तोखे 7 पुट आहिनि। हाणे हिते सभु पब्लिक जंहिं ते बयानु थींदो आहे उते चवंदा वाह 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 वाह, हे त इमाम हुसैन जी वॾी तारीफ़ थिए पई। यादि रहे त हे इमाम हुसैन जी तारीफ़ न पई थिए, हे नबी जी ज़ात जी घटिताई थिए पई। नबी जो इल्मु मथे या इमाम हुसैन जो इल्मु मथे? नबी साईं जो इल्मु मथे या हज़रत अली साईं जो इल्मु मथे? नबी जेकॾहिं अगरि मां तव्हांखे ॿुधायां त इहो वाक़ियो तव्हांजे एतबार सां हाली मां कुझु मिंटनि लाइ सही कयां। नबी दुआ घुरी, नबी वटि वही आई, नबी फरमायो त औलाद अलाह वटि न आहे लिखियलु। इमाम हुसैन फरमायो 1 पुटु आहे, 2 पुट आहे, 3 पुट आहे, 4 पुट आहे। मालूम थियो नबी जे इल्मु खां मथे इमाम हुसैन जो इल्मु पियो वञे।
अल्लाह जी मंशा खां मथे इमाम हुसैन जी मंशा वञे पई, त इहा सिधो डायरेक्ट जेकी इहा गुमराही आहे। हे को इमाम हुसैन जी फज़ीलत न आहे, कोई माण्हू चए साईं फज़ीलत आहे, अल्लाह जो कसम फज़ीलत न आहे, इहा फज़ीलत न आहे, इहा नबी जे ज़ात जो इल्म जी घटिजाई तरफ़ इहो इशारो आहे। यार हिकिड़ी ॻाल्हि नबी कई न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फ़रमायो इन वाक़े खे जेकॾहिं हक़ीक़त मञूं, नबी छा फ़रमायो, नबी फ़रमायो तुंहिंजे मुक़दरे में औलाद आहे ई न। हाणे इहा नबी जी ॻाल्हि जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त इहा कूड़ी थींदी? पोइ इमाम हुसैन कीअं सत पुटींदा? मां ॿुधायां थो, तमामु अहिड़े माण्हू जेके जाहिल, जेके हिकिड़े क़िस्म जा ज़ाकिर आहिनि, या जंहिं मजलिस जे अंदरि इहा ॻाल्हि थिए थी, इन खे कंपेयर कंदा कयो हदीस ऐं क़ुर सां। अगरि टकर में अचे थी कंहिं क़िस्म जी काई इहा ॻाल्हि अॻिते खणबी ई न। हे असांजी नादान पब्लिक, वाह वाह साईं, हे ॾिसो केॾी इमाम हुसैन जी शान में, इमाम हुसैन जो जेको शान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो आहे न, उहो लिमिट में आहे। ॾिसो बंदो गुमराह कॾहिं थींदो आहे? जॾहिं बंदो कंहिं साहबी जी मोहबत में अची करे उन साहबी जो मक़ाम नबी ताईं पहुचाए, इहो बंदो गुमराह थींदो। कोई माण्हू चए साईं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अहिड़ो उन जे बारे में कारनामो ॿुधाए जेको माज़अल्लाह नबी बि न कयो हुजे, त इहो बंदो गुमराह थींदो। कोई हज़रत अली साईं जे बारे में अहिड़ी फज़ीलत खणे माज़अल्लाह जेकी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में न आहे, त इहो बंदो गुमराह थींदो। ऐं जेको नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अहिड़ी ॻाल्हि करे जेकी नबी में न हूंदी आहे ऐं उहा हूंदी अल्लाह में आहे, त इहो बंदो गुमराह थींदो। ॾिसो अल्लाह ताला मक़ाम ॾिना आहिनि, अल्लाह जो पंहिंजो मक़ाम आहे, नबी जो पंहिंजो मक़ाम आहे, साहबी जो पंहिंजो मक़ाम आहे, ताबईन जो पंहिंजो मक़ाम आहे, तबा ताबईन जो पंहिंजो मक़ाम आहे, आलिम जो पंहिंजो मक़ाम आहे, अहिड़ी तरह हेठि अवामुन्नास जो पंहिंजो मक़ाम आहे। कॾहिं बि कंहिंजे मक़ाम खां कंहिंखे मथे न आहे करिणो, अगरि करिणो आहे इहो बंदो गुमराह थी वेंदो। हा तव्हां कंपेयर इन ते करणु चाहियो था, तमामु साहबा मां ज़्यादा इल्मु हज़रत अली साईं वटि हुयो, इहा ॻाल्हि दुरुस्त आहे, इहा ॻाल्हि दुरुस्त आहे। तमामु साहबा मां इल्मु जेको आहे मथे इमाम हुसैन जो हुयो, इहा ॻाल्हि किथे न किथे दुरुस्त बीहे थी। तमामु साहबा मां ज़्यादा मशवरो इमाम हुसैन जो बहितर हुयो, इहा ॻाल्हि दुरुस्त बीहे थी। छाजे करे? इहा साहबनि जी हिकिड़ी लिमिट आहे। बाक़ी इहा ॻाल्हि करणु तमामु साहबा मां हज़रत अबू बकर जो इल्मु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मथे आहे, हे बंदो गुमराह थींदो, हे बंदो गुमराह थींदो। त बंदनि खे इंतिहाई घणो गुमराह थो कयो वञे, बंदा जेको सम्झनि बि नथा। अल्लाह ताला तमामु साथियुनि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं अॼुकल्ह बंदा NFT जे ज़रिए पैसा कमाइनि था, उहो कीअं आहे? साईं बिल्कुलु इहो NFT एप्लीकेशन में जेके बि बंदा पैसा लॻाइनि था, इहे पैसा कमाइणु नाजाइज़ हराम आहिनि। बचण जी कोशिशि कयो। अलाए कहिड़ी असांजी सुस्त क़ौम आहे, बिल्कुलु पैसा विझी करे पोइ सुम्ही करे साईं पैसो कमायूं असां। हिकु असांखे असांजी नौजवाननि खे को पैसनि कमाइण जो को तरीक़ो इहो नज़र आयो आहे, साईं NFT में पैसा लॻायूं था, इहो कीअं आहे? हे नाजाइज़ हराम अमल आहे। इन जे बारे में तमामु वॾे मुफ़्तिन फ़तवा जारी करे छॾिया। इन मां पैसो कमाइण जेको आहे नाजाइज़ आहे, हराम आहे इन मां पैसो कमाइणु। छाजे करे? त उन में जेके रूल रखिया विया आहिनि न, त पैसा जंहिं टाइम रिकवर थियनि था उन में हिकिड़ो गुॾो आहे जंहिंजो फ़ोटो आहे, कंहिं जानदार जी हिकिड़ी तस्वीर आहे, जंहिंखे तव्हां ख़रीद कयो था इन खां बाद में उहा खपायो था। यादि रहे त जानदार जी तस्वीर जेको आहे बनाइण ई इस्लाम में हराम आहे। उनखे ख़रीद करणु, उनखे फ़रोख़्त करणु इहो बिल्कुलु हराम आहे। कंहिं क़िस्म जी का गुंजाइश आहे ई न त NFT में पैसा लॻाए करे असां जेको कारोबार कयूं। यार हज़ारे कारोबार ॿिया बि आहिनि, हज़ारे कारोबार। अहल्लल्लाहुल बय व हर्रमर रिबा, अल्लाह ताला फरमायो असां बय खे हिलाल कयो आहे ऐं अहिड़ी तरह सूद खे असां जेको आहे हराम करे छॾियो आहे। हे हिकिड़ो व्याज जी हिकिड़ी कंडीशन आहे जंहिंखे ग़लति हिकिड़ो रंग ॾेई करे पब्लिक जे अंदरि पेश कयो अथऊं। हे साफ़ साफ़ ईअं जेको आहे न व्याज जी रूल आहे, इहो सूद जो इहो रूल आहे। तमामु जेको आहे मुस्लमान इन खां बचण जी कोशिशि कनि। यार अल्लाह ताला हिकिड़ी जवानी ईअं आहे, हिनखे इन्वेस्ट कयो, महिनत कयो, महिनत करे जेको आहे पैसा कमायो। बाक़ी इन रूल में लॻो अलाए केतिरा असांजा दोस्त जेको आहे हिन में लुटिजी विया। कंहिं वेबसाइट में पैसा लॻाए 3 लख, हल साईं उहे 3 लख विया, 1.5 लख लॻाए उहे विया। हे हिकिड़ो फ्रॉड आहे, हिकिड़ो पैसे कमाइण जेको मथियां जेके वेठा आहिनि न, उहे वेतरा जेको ख़ानदानी क़िस्म जा भला न आहिनि। जेको तव्हांखे घर वेठे AC में वेठे तव्हांखे परफेक्ट ॾियनि था, उहो तव्हांखे पैसा वसूल करे करे जॾहिं ॾिसंदा त कंहिं जा चङा पैसा अची विया आहिनि, ID ब्लॉक, अलाए केतिरनि जूं ब्लॉक थी वियूं। त अहिड़नि शयुनि खां जेको आहे बचण जी कोशिशि कयो। हे इस्लाम आहे। मां ॻाल्हि ॿुधाए छॾी आहे, अमल कयो न कयो। अमल कंदो फ़ाइदो ॾिसंदव, न कंदो नुक़सानु ॾिसंदव। असांजो कमु आहे ॿुधाइणु, कंहिंजे मथां पाबंद न आहियूं, कंहिंखे ज़ोरी जेको आहे अमल में लायूं। ऐं सेम नबी जो कमु बि इहो हूंदो आहे।
अहिड़ी तरह साहब जो बि कमु बि इहो हूंदो आहे, बसि ॿुधाईंदा आहिनि हे शरीयत जूं हदूं आहिनि, हे शरीयत जो अहकाम आहे, हलंदव फ़ाइदो ॾिसंदव, न हलंदव कंहिंखे कोई नुक़सानु न ईंदो, पाण नुक़सान वारा थींदव। साईं सरकारी का शइ अगरि कोई बंदो खपाए उनखे खपाए ऐं उहे पैसा पंहिंजे जेब में हाणे उहो कीअं आहे? साईं बिल्कुलु हे हिकिड़ो डाको आहे, चोरी आहे हिकिड़े क़िस्म जी। हे जेके बंदा सरकारी दवाऊं ऐं सरकारी दवाउनि सां गॾु जेके बि सरकारी शयूं अचनि थियूं, जंहिं बि उहिदनि ते वेठा आहिनि, हे पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजी घरवारी खे, पाण खे हे हराम था खाराइनि, हे हराम था कराइनि। सरकारी जेकी शइ आहिनि इन में पूरी पब्लिक जो हिसो आहे। ईअं सम्झ तव्हां जेको आहे न वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जा पैसा न खया आहिनि, ईअं सम्झो तव्हां पाकिस्तान में जेकी बि अंदरि पब्लिक रहे पई न, तव्हां सभिनी जा पैसा जेको लुटिया आहिनि। बाक़ी इहा ॻाल्हि करणु साईं अजीब ॻाल्हि कयो था साईं, हेॾा वॾा मथे ॾिसो करप्शन कनि था हे करोड़ रुपए में। मां जेकॾहिं ग़रीब जेको आहे 10,000 जी दवा खाईंदी कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? मां जेकॾहिं ग़रीब 10,000 जी शइ खाईंदी कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? त क़यामत जे ॾींहुं जंहिं करोड़ हया आहिनि न, उन सां गॾु तूं बि जहन्नम में वेंदे। ॻाल्हि आहे न हिकिड़ी क़िस्म जी। हे माण्हू असांखे मिसाल ॾींदा आहिनि साईं, अजीब हर क़िस्म जा मौलवी साहिब, हे माण्हू ख़रबनि जी करप्शन करे वेठा आहिनि मथे। हे सिंध जेको खाई विया, हे पेटनि जा एतिरा वॾा आहिनि जो तबाह करे छॾियूं सिंध खे। इन्हनि खां साईं पुछा न थींदी, वरी असां खां थींदी। यादि रहे चोरी चोरी आहे, डाको डाको आहे, ज़ुल्म ज़ुल्म आहे। पोइ चाहे उहा 1 रुपए जी हुजे या 1 खरब जी हुजे, क़यामत जे ॾींहुं मुजीब रहमान खां इहा पुछा न कयो वेंदो त मां उज़ुर पेश कयां, या अल्लाह हे सिंध जा सभु हुकुमरान 1 खरबे खणी विया, मां सिर्फ़ु 10,000 जी दवा खई, त अल्लाह ताला फरमाईंदो जुर्म जुर्म आहे, पोइ चाहे 1 रुपए जो थिए या 1 खरब जो थिए। ऐं साईं जेके बि शयूं अचनि थियूं, जेके बंदा जंहिं उहिदनि ते वेठा आहिनि, इन खां बचण जी कोशिशि कयो। हराम हराम हूंदो आहे, हिलाल जी तरफ़ फोकस कयो, अल्लाह बरकत ॾींदो, सुकून ॾींदो, राहती ज़िंदगी ॾींदो। वॾे में वॾो ख़ुदा फ़ाइदो इहो ॾींदो, औलाद खे हिलाल खाराईंदो, फ़ाइदो छा निकिरंदो? फ़ाइदो इहो निकिरंदो, औलाद वॾी थी करे फ़र्मा बरदार थींदी। ऐं औलाद जेकॾहिं फ़र्मा बरदार थी वई, इहो बंदो इंतिहाई सुकून में हूंदो। ऐं जेकॾहिं औलाद नाफ़रमान थी वई, इहो बंदो खरबे रुपया जेको अकाउंट में पियल हुजनि, इहो बंदो इंतिहाई दुनिया जे अंदरि टेंशन में थींदो। हाणे फ़ैसिलो इहो तव्हां ॾाढो रखियो आहे, शरीयत जो फ़ैसिलो आहे, क़बूल कयो त ठीकु आहे, नथा कयो, जेको बि नथो करे भले उहो मार्केट खां शार्ट थी वञे। साईं उस्ताद जेकॾहिं शागिर्दियाणी सां निकाह करे त उहो अमल कीअं आहे? उस्ताद जेकॾहिं शागिर्दियाणी सां निकाह कयो, उस्ताद जो शागिर्दियाणी सां उन सूरत में निकाह करणु जाइज़ आहे जंहिं टाइम इन जी शागिर्दियाणी नामहरम न हुजे। शागिर्दियाणी भाणेजी न आहे, भाइटी न आहे, माज़ल्ला मासी न आहे, या अहिड़ी तरह भेण न आहे। जेके बि रिश्ता ख़ुदा हराम कया न क़ुरान हकीम में, यानी जंहिं सां निकाह न थींदो आहे, शागिर्दियाणी अहिड़े रिश्ते में जेकॾहिं न आहे त शागिर्दियाणी सां निकाह थी सघे थो। हाणे कोई चए साईं अजीब ग़रीब ॻाल्हि आहे, हे उस्ताद पीउ जी जॻह ते हूंदो आहे, उस्ताद पीउ जी जॻह ते हूंदो आहे। साईं पीउ जी जॻह ते हूंदो आहे एतिरा मन, बाक़ी शरीयत ॿुधाए थी जेकॾहिं इन जी शागिर्दियाणी हिन जे नामहरम रिश्ते में न आहे त इन सां निकाह थी सघे थो, थी सघे थो। हाणे जुमे खां बाद में महिरबानी करे जेको बि हिते नौजवान वेठो आहे न, जुमे खां बाद में मुस्लिम आलम इहा ॻाल्हि न कजो। हिते वेझो मां चङी तरह खोले करे तव्हांखे शदमत सां जेको ॿुधाईंदुमि। उहो चाची सां निकाह जाइज़ आहे या न, इहा मां जॾहिं टॉपिक ते हलियुमि न, चङनि भलनि माण्हुनि जो जेको आहे ज़हन उन टाइम उॾी वियो। चङनि भलनि जो यार साईं कहिड़ी ॻाल्हि कई आहे, त मां ॿुधायुमि त चाची सां उन सूरत में निकाह थी सघे थो जंहिं टाइम चाची मोहरमात मां न हुजे। यानी मोहरमात जेके बि रिश्ता ख़ुदा बयानु कया आहिनि, तव्हांजी मासी न हुजे, तव्हांजी पुफी न हुजे, तव्हांजी अहिड़ी तरह भाणेजी न हुजे, भाइटी न हुजे, मां चयुमि इहे तमामु रिश्ता कटे करे पोइ ॾिसो त चाची सां रिश्तो न लॻे कहिड़ो थो। अगरि कोई बि रिश्तो मोहरमत वारो नथो लॻे त मां चाची सां निकाह जाइज़ आहे। त अहिड़ी तरह उस्ताद जेकॾहिं शागिर्दियाणी सां निकाह करे थो, तमामु हराम जेके रिश्ता उहे न आहिनि, त उस्ताद जो शागिर्दियाणी सां निकाह थी सघे थो, थी सघे थो, बिल्कुलु थी सघे थो। हिन में कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। बाक़ी ॻाल्हि करणु साईं उस्ताद जेको आहे पीउ जॻह ते हूंदो आहे, त मां तव्हां खां पुछा कयां पियो, आदम अलैहिस्सलाम केरु आहे? आदम अलैहिस्सलाम असांजो छा थिए? अबो थिए न, पीउ थिए न। ऐं जेके बि दुनिया में मर्द आहिनि इन्हनि जो पीउ थिए, दुनिया में जेके बि औरतूं आहिनि इन्हनि जो छा थिए? इन्हनि जो बि पीउ थिए। पोइ असां पाण में छा थी वियासीं?
भेण भाउ सां निकाह थींदो आहे छा? भेण भाउ सां निकाह थींदो आहे छा? ॾाॾो आदम अलैहिस्सलाम असांजो ॾाॾो आहे, अबो आहे, पर कहिड़े एतबार सां? रूहानी एतबार सां। असली जेको अबो असांजो आहे न, उहो असांजे घर में वेठो आहे, जेको नसबी आहे। इन एतबार सां असां दुनिया जी तमामु औरतुनि सां निकाह करे सघूं था। बाक़ी जेकॾहिं इहो हुकुम लॻायो साईं उस्ताद जेको आहे पीउ जेकॾहिं हूंदो आहे, पोइ हुनखे इहे ई फौरी तौरु ॻाल्हि कयोसि, आदम अलैहिस्सलाम असांजो पीउ आहे, तमामु औरतुनि जो पीउ आहे, छा भेण सां निकाह थींदो आहे छा? हा, इहा ॻाल्हि जेकी आहे ख़ानदानी क़िस्म जी इहो दलील जेको आहे ज़हन में रखी छॾियो। जेकॾहिं कोई बि उस्ताद निकाह करणु चाहे थो शागिर्दानी सां, हाणे कोई बि न चए साईं कहिड़ी ॻाल्हि था कयो, निकाह करणु सुन्नत अमल आहे, क़ुर जो हुकुम आहे। जेकॾहिं अगरि उस्ताद पंहिंजी शागिर्दानी सां निकाह करे थो, कहिड़ो गुनाह जो कमु आहे? कहिड़ो गुनाह जो कमु आहे? गुनाह जो कमु बिल्कुलु न आहे। अलाह जो कसम सवाब जो कमु आहे, चाहे सवाब जो कमु आहे। साईं असांजे ॻोठ में हिकु ज़मीनदार आहे, जॾहिं बि उन जी सारनि जो फ़सुलु तयारु थींदो आहे त हारनि खे चवंदो आहे त मुंहिंजो 320 मण खपे मूंखे। अगरि जेकॾहिं 250 मण लहंदो आहे त हारनि जा 35 मण कटींदो आहे। उहो अमल कीअं आहे? बिल्कुलु बदमाश जेको आहे इहो ज़मीनदार आहे, गुंडो आहे, गुंडो हिकिड़े क़िस्म जो। ज़ालिम खे इहा ख़बर नथी पवे त हे जेको फ़सुलु लहंदो आहे, हे हारी भला छा कैलकुलेट करे ॿुधाईंदो आहे तुंहिंजो एतिरो लहंदो? हे त अलाह जे इल्म में आहे। 300 मण बि लही सघे थो, 350 मण बि लही सघे थो, 400 मण बि लही सघे थो, 200 मण बि लही सघे थो। बाक़ी इहा डीलिंग करणु हारी सां त 350 खपे, घटि थींदो मां तुंहिंजा 35 मण कटींदुमि। मां चवंदो जंहिं इलाइक़े में इहो बोतर आहे न, इनखे हेॾे वठी अचोसि, बी सेक्शन थाणे में मां अंदरि ॾींदोमांसि। हे हारियुनि सां ज़ुल्म लॻो पियो आहे। हे त एॾो चङी तरह जेको हितां जा पुलिस वारा सभु सख़्तु आहिनि, अहिड़ो सुख करायूंसि, हे बिल्कुलु ज़ुल्म आहे साईं। हे 35 मण अगरि खणंदो न कंहिं बि हारी जा, इहो हराम खाईंदो, हराम पाण बि खाईंदो, पंहिंजे औलाद खे बि खाराईंदो, घरवारी बि नाफ़रमान थींदसि, पुट बि नाफ़रमान थींदसि, ऐं ख़ुदि पाण जॾहिं मरंदो न, क़यामत ॾींहुं जेतिरा 35 मण जेको आहे खयां अथई न हरनि जा, क़यामत ॾींहुं ॻिची खां जेको आहे हिनखे फ़रिश्ता वठंदा ऐं बीहारींदसि, सभिनी 35 मणनि जो हिसाबु ॾे ऐं पोइ जो उहा अॻिते एंट्री कर। पराओ माल खाइणु अल्लाह बिल्कुलु माफ़ु न कंदो आहे। आख़िरी हदीस पेश कयां, बयानु खां लहंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कयो हिकिड़े बंदे, या रसूल अल्लाह शहीद जे बारे में छा हुकुम आहे? त अल्लाह जे नबी ख़ामोशी इख़्तियार कई। अल्लाह जे नबी फरमायो उनजे लाइ जन्नत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं फरमायो, उहो साहबी अॻिते हलियो वियो। अल्लाह जे नबी जे मथां वही आई। अल्लाह जे नबी ने सर कयो, हे पुटु हेॾे हेॾे सर कयईंसि। अल्लाह जे नबी फरमायो, अल्लाह ताला हिन टाइम मुंहिंजे मथां वही कई आहे। अल्लाह ताला फरमाए थो शहीद जे लाइ जन्नत आहे, हिकिड़ी शइ माफ़ बिल्कुलु बि मां अल्लाह नाया कंदो, उहा कहिड़ी आहे? इल्लत दैन, मां अल्लाह कर्ज़ पराई मिल्कियत माफ़ नाया कंदो, भले शहीद छो न हुजे। नबी सां गॾु जिहाद में एंट्री छो न कई हुजे? नबी सां गॾु जिहाद में हलियो हुजे। अगरि कंहिंजी हिकिड़ी पाई खईं थी, हिकिड़ो धर्म खयो अथई न, अल्लाह ताला फरमाए बिल्कुलु बि माफ़ु न आहे। मतां ईअं सम्झो नबी सां गॾु आहे, नबी पाण आदिल आहे, अल्लाह पाण आदिल आहे, पर अल्लाह ताला हिकिड़ी कंहिंजी पाई, हिकिड़ो कंहिंजो रुपयो ख़ुदा बिल्कुलु बि माफ़ु न आहे कंदो। इहो हिकिड़ो रुपयो क़यामत ॾींहुं हिनखे अदा करिणो पवंदो शहीद खे, या 2 धर्म अदा करिणा पवंदा, पोइ इहो शहीद जेको आहे जन्नत जी तरफ़ एंट्री कंदो। अगरि जेकॾहिं इहो हिसाबु न ॾेई सघियो, इहो शहीद क़यामत ॾींहुं फाथल हूंदो, भले नबी सां गॾु जिहाद में छो न हलियो हुजे। नबी जो मक़ाम किथे? जिहाद में हलणु केॾो वॾो मक़ाम। ऐं मुजीब रहमान जे पोयां निमाज़ पढ़णु ऐं माल खाइणु कहिड़ी मुंहिंजी फज़ीलत आहे। नबी सां गॾु आहे, अल्लाह माफ़ु नथो करे। जेकॾहिं असांजे ज़माने में मुंहिंजे पोयां कोई निमाज़ पढ़ी करे माल हणंदो वठे, चए साईं जुमे जी निमाज़ पढ़ंदुमि, अल्लाह ताला माफ़ु कंदो। हे शैतान तव्हांखे पटी पियो पढ़ाए, शैतान तव्हांखे गुमराह करण जी कोशिशि करे पियो। अल्लाह ताला हिकिड़ो रुपयो बि माफ़ु न कंदो, चाहे भले तव्हां कंहिं बि बंदे जो खाधो आहे। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।